अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूवर्स खे कीअं हो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ज़िंदगियूं कीअं आहिनि ज़िंदगी में छा कुछ थी रहियो आहे छा कुछ न थी रहियो आहे छा कुछ अञा बि थियणो आहे छा ज़िंदगी जेका अरीब क़रीब जेके माण्हू आहिनि छा उन्हनि जी तरफ़ सॼी ख़ैरियत आहे मिट माइटनि जी तरफ़ सॼी ख़ैरियत आहे। असां कॾहिं कॾहिं पंहिंजी ज़िंदगी में एतिरो मशगूल थी वेंदा आहियूं जो असांखे इहा बि ख़बर न हूंदी आहे त जेको भर पासे में जेको डोर आहे उन जे अंदरि छा कुछ थी रहियो आहे। अच्छा हूअं असां जॾहिं उन्हनि माण्हुनि जी ॻाल्हि कयूं था जेके ज़िंदगी जी रवानगी में ज़िंदगी जी तेज़ी में किथे ग़ाइबु थी विया आहिनि शायदि उन्हनि खे ख़बर न हुजे बट यस उते ई असांजी का अहिड़ी आंटी ज़रूरु पड़ोस जी अहिड़ी हूंदी आहे जंहिंखे सभु ख़बर हूंदी आहे त कंहिंजे घर में छा थिए पियो ऐं कंहिंजे घर में छा न थिए पियो। अच्छा मूंखे ईअं लॻंदो आहे हीउ सिस्टम शायदि अॼोके असांजे माण्हुनि जे लाइ ॾाढो ऑड सिस्टम ठही वियो आहे बट अगर तव्हां सोचो त इन सिस्टम जा फ़ाइदा केतिरा घणा आहिनि। तव्हां जॾहिं ख़बर रखण जी ॻाल्हि कयो था त हा कुझु पर्सनल अहिड़ी शयूं हूंदियूं आहिनि जेके असां शेयर न करे सघंदा आहियूं ॿियनि माण्हुनि सां या असां चाहींदा आहियूं ॿियनि माण्हुनि ताईं उहे ॻाल्हियूं न पहुचनि पर अगरि ख़ुदा न ख़ास्ता को अहिड़ो मसइलो आहे जंहिं टाइम ते तव्हांखे कंहिं ॿिए अहिड़े सहारे जी ज़रूरत खपे या कंहिंजी ख़बर जी ज़रूरत खपे उन टाइम ते इहे आंटियूं असांखे ॾाढो कमु ईंदियूं आहिनि। ख़ुदा न ख़ास्ता घर में को अहिड़ो मसइलो थी वञे को घर में घिड़ी अचे अलासीं ख़ैर करे हालात जो को अतो पतो कोन्हे पर उन्हनि आंटियुनि खे सभु ख़बर हूंदी आहे त अच्छा जी हे थी रहियो आहे हो थी रहियो आहे उन टाइम ते उन्हनि आंटियुनि जी वैल्यू असांखे ख़बर पवंदी आहे जेके कन लॻाए भर पासे वारनि तमामु घरनि जी जेका ख़बर आहे उहे रखंदियूं आहिनि। अच्छा जी सुबुह सुबुह मां थोरो सो इन तरफ़ वञणु चाहियां थी जेका सुबुह सुबुह असां उथंदा आहियूं ऐं सुबुह सुबुह उथी असां कमनि कारनि खे निकिरंदा आहियूं कॾहिं कॾहिं काफ़िनि ज़िंदगी में काफ़ी जॻहियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जंहिंमें असां ॾाढो मायूसी बि इख़्तियार करे वेंदा आहियूं ॾाढा मायूस थी वेंदा आहियूं। काफ़िनि जॻहियुनि ते असां पंहिंजे पाण खे अंडर एस्टिमेट कंदा आहियूं काफ़िनि जॻहियुनि ते असां पाण खे ॿियनि सां कंपेयर करे रहिया हूंदा आहियूं ऐं उन कंपेरिज़न में असां ज़ाहिर आहे हर माण्हू छो त परफेक्ट न आहे एंड तव्हां जंहिं बि जॻह ते आहियो देयर इज़ अनदर स्टेप जंहिं ते तव्हांखे वञिणो आहे या जंहिं ते ॿियो को माण्हू ऑलरेडी बीठो हूंदो आहे त असां कॾहिं कॾहिं उन्हनि माण्हुनि सां पंहिंजे पाण खे कंपेयर करे पंहिंजे पाण खे ॾाढो अंडर एस्टिमेट करे रहिया हूंदा आहियूं। पंहिंजे पाण जी जेका वैल्यू असांजी आहे उनखे किथे असां चाहींदे न चाहींदे किथे ग़ाइबाना तौर ते असां पंहिंजी पाण जी वैल्यू पाण ई घटि करे रहिया हूंदा आहियूं ऐं उन में यकीन कयो त को बि हिकु त असां मुआशिरे खे हमेशह बदनाम कंदा आहियूं त हुननि चयो आहे शायदि मुआशिरे में कुझु अहिड़ी शयूं हूंदियूं बि हुजनि पर जेसिताईं तव्हां पंहिंजे पाण खे उन शइ ते पाण एक्सेप्ट नथा कयो यकीन कयो को माण्हू तव्हांजी वैल्यू खे घटि नथो करे सघे। सुबुह सुबुह जो उथी हिकु थेरेपी जॾहिं तव्हां थेरेपिस्ट जी ॻाल्हि कयो था त हिकु थेरेपी कंहिं थेरेपिस्ट ॿुधाई त सुबुह सुबुह जो उथी तव्हां वधीक कुझु न कयो को 10 खां 15 दफ़ा सिर्फ़ु तव्हां इहो चयो त मां जिथे आहियां मां सुठो करे रहियो आहियां त मां जिथे आहियां मां जीअं आहियां मां जेको करे रहियो आहियां मां सुठो करे रहियो आहियां। सिर्फ़ु इहे लफ़्ज़ तव्हांखे 10 खां 15 दफ़ा रेगुलरली तव्हां सुबुह जो चयो था त इहा उहा थेरेपी आहे जेके तव्हांजे कमनि खे एक्चुअली सुठो कंदी आहे। अच्छा मज़े जी ॻाल्हि इहा उहे कम हूंदा बि सुठा ई आहिनि उन्हनि कमनि खे तव्हांजा इहे लफ़्ज़ सुठा न कंदा आहिनि बट यस उहे कम थियणा ई सुठा हूंदा आहिनि बसि सिर्फ़ु उहो बिलीव जेको तव्हांखे उन कम में उहा एफर्ट विझण जे लाइ कमु ईंदो आहे ही लफ़्ज़ उते कमु ईंदा आहिनि। त ज़रूरु कंहिं बि कम खे शुरू करण खां पहिरीं जेकॾहिं तव्हांखे अहिड़ा ख़्यालात अचनि था अॼुकल्ह नेगेटिविटी बि त अहिड़ी शइ आहे न जेका हर माण्हू जे ब्लड में आहे ऐं का बि असां को बि कमु शुरू कंदा आहियूं का बि ॻाल्हि शुरू कंदा आहियूं त बजाए जे असां उनजे पॉज़िटिव शयुनि खे ॾिसूं असां फ़ौरन ई उनजे बारे में नेगेटिव चवणु स्टार्ट करे छॾींदा आहियूं या नेगेटिव सोचणु स्टार्ट करे छॾींदा आहियूं या उहे नेगेटिव बिलीव जेके तव्हांजे कम खे रोके सघनि था या ख़राबु करे सघनि था उन्हनि बिलीव्स ते असां बिलीव करणु स्टार्ट करे छॾींदा आहियूं। त हीअ जेके लफ़्ज़ आहिनि इहे तव्हांखे हेल्प आउट कंदा उन पॉज़िटिव जेको साइड आहे उन कम जो उन शइ जो उन ॾींहं जी शुरूआति जो उन में इहे जेके लफ़्ज़ आहिनि उहे तव्हांखे हेल्प आउट कंदा जेके बि तव्हांखे पॉज़िटिव लफ़्ज़ खपनि पॉज़िटिव माण्हू खपनि उन्हनि माण्हुनि जी तरफ़ वञो। ऐं हिकु शइ जेका हमेशह मां पंहिंजे प्रोग्राम में रिपीट बि कंदी आहियां तव्हां सां कॾहिं कॾहिं शेयर बि कंदी आहियां त पंहिंजी जेका गैदरिंग आहे ॾिसो हिकु उहे रिलेशन्स हूंदा आहिनि जेके तव्हांखे मिलिया आहिनि जंहिंमें तव्हांजी का एफर्ट कोन्हे तव्हांजी का राय न आहे तव्हांजो को डिसीजन न आहे उन में पर उहे तव्हांखे रिलेशन्स मिली विया आहिनि जंहिंमें तव्हांजा मदर फादर ब्लड रिलेटिव जेके बि अचनि था बट उहे माण्हू जिन सां गॾु तव्हां उथो वेहो था उहे माण्हू जिन सां गॾु तव्हां पंहिंजो वक़्तु स्पेंड कयो था उहे माण्हू जिन खे तव्हां पंहिंजो दोस्त सॾरायो था पंहिंजो कोलीग सॾरायो था उन्हनि माण्हुनि जी जेका सिलेक्शन आहे उहा वाइज़ली कयो बिकॉज़ यकीन कयो
उहे माण्हू जेके हर वक़्तु बुरो ॻाल्हाईंदा आहिनि, बुरो सोचींदा आहिनि, बुरो कंदा आहिनि, बुरो सम्झंदा आहिनि, चाहे उहो ॿिए कंहिंखे नुक़सानु न पहुचाईंदा हुजनि, उहो पंहिंजे पाण खे ई बुरो चवंदा हुजनि, उन्हनि जो ज़हन पंहिंजे पाण जे लाइ ई नेगेटिव हुजे, पर यकीन कयो उहो हिकु ॾींहुं ज़रूरु तव्हांजी जेका ज़िंदगी आहे जेका ॾाढी पॉज़िटिव आहे, ॾाढी सुठी आहे, ॾाढी डेवलपमेंट जी तरफ़ आहे, उनखे उहो ज़रूरु रिवर्स गियर उन्हनि जी वाइब हणंदी ई आहे। त पंहिंजी उहा सिलेक्शन ॾाढो वाइज़ली कयो, जंहिं माण्हुनि जे विच में तव्हां पंहिंजो टाइम वधीक स्पेंड कयो था, पंहिंजी दोस्ती जेका आहे उहा वाइज़ली कयो, बिकॉज़ हिकु कहावत बि आहे त इंसानु पंहिंजे दोस्तनि मां सुञाणियो वेंदो आहे, त उहा दोस्तनि जी जेका सुञाणप आहे न उहा ईअं ई थींदी आहे, बिकॉज़ अगरि तव्हां वटि उहे माण्हू आहिनि तव्हांजे सराउंडिंग में जेके जिन वटि सिर्फ़ु नेगेटिव वाइब्स आहिनि, उहे तव्हांखे नेगेटिविटी ई ॾींदा। बट येस, उन ई जॻह ते जेकॾहिं तव्हांजी ज़िंदगी किथे डगमगाए रही आहे, बट तव्हां कंहिं पॉज़िटिव वाइब जी तरफ़ हलिया था वञो, उन्हनि माण्हुनि जी तरफ़ हलिया था वञो जेका पॉज़िटिव वाइब रखनि था, पॉज़िटिव सोच रखनि था ऐं अॻियां वधण जी सोच रखनि था, यकीन कयो उन डगमगाइण वारी जेका ज़िंदगी आहे न उनखे तव्हां केतिरो स्मूथली गुज़ारींदो, इहो शायदि तव्हां पाण बि नथा ॼाणो। सो जी इहा जेका थेरेपी आहे इन ते ज़रूरु असां सभिनी खे अमल करिणो आहे। त सुबुह सुबुह जो उथी चाहे ज़िंदगी में जेको कुझु थींदो हुजे, नो मैटर वॉट, पर तव्हांखे सुठा लफ़्ज़ ज़रूरु पंहिंजे ॾींहं जे लाइ ॻाल्हाइणा आहिनि, पंहिंजे लाइ ॻाल्हाइणा आहिनि, पंहिंजे पाण खे सुठो सम्झणो आहे, वधीक न, सिर्फ़ु 10 खां 15 सेकेंड तव्हांजा ही थेरेपी जेॾीमहिल हलंदी, हिकु ॾींहुं ज़रूरु ईंदो, शायदि हफ़्ते खां पोइ, शायदि उहो महीने खां पोइ, इट डिपेंड्स त तव्हां केतिरो बिलीव सां इहा थेरेपी कयो था, त शायदि हफ़्ते खां पोइ, शायदि महीने खां पोइ, उहो जेको ॾींहुं जेको तव्हां सिर्फ़ु लफ़्ज़नि में चई रहिया हूंदो, उहो ॾींहुं एक्चुअली सुठो थींदो, उहो कमु एक्चुअली सुठो थींदो। हाशिम भाई की तरफ़ हलूं था। अस्सलाम वालेकुम हाशिम भाई, छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु। तबियत ठीकु आहे हाशिम भाई? फिट फाट। ज़िंदगी कीअं आहे हाशिम भाई? शुक्र अल्हम्दुलिल्लाह बेहतरीन। माशाल्लाह माशाल्लाह। हाशिम भाई ज़िंदगी में कुझु चेंज आयो आहे हेतिरो ज़िंदगी में जंहिं तरीक़े सां माण्हुनि जी ज़िंदगी में हिकदमि सां हिकु नयो चेंज अची वेंदो आहे, हाशिम भाई ज़िंदगी में कॾहिं को चेंज अहिड़ो को आयो आहे? बिल्कुलु आयो आहे। कॾहिं आयो? कीअं आयो? ये रीसेंट चेंज जी त ॻाल्हि कोन थी, हाशिम भाई उनजे बारे में बाद में डिस्कस कंदासीं पाण। न रीसेंट न, चेंजिस ईंदा रहंदा आहिनि न, चैलेंजिस माण्हू एक्सेप्ट करे थो त पोइ चेंजिस बि अची था वञनि। हाँ, बट उन चेंज खे अगरि तव्हां पॉज़िटिव वठी ऐं पॉज़िटिविटी जी तरफ़ तव्हां वठी वञो त उहो चेंज तव्हांजे लाइ ॾाढो मुफ़ीद बि साबित थींदो आहे। सो इहा अगेन हिकु ॾाढो हिकु स्ट्रॉन्ग माइंड जी गेम आहे, त तव्हांजी ज़िंदगी में जेतिरो कुझु थिए थो, बट तव्हां सोच पंहिंजी ऐं पंहिंजी नज़र हमेशह उन तरफ़ रखो जेका शइ तव्हांखे अॻियां वधाए। ख़ौफ़ज़दा न थियणु खपे, बिल्कुलु, बिकॉज़ ॾिसो तव्हां अगरि चेंज खां ख़ौफ़ज़दा थी ऐं वेही रहंदो त ज़िंदगी में कॾहिं बि तव्हां अॻियां न वधी सघंदो। सियाणनि जो इहो चवणु आहे, सक्सेसफुल माण्हुनि जो इहो चवणु आहे त वेन तव्हां को स्टेप खणंदा आहियो कामयाबी जी तरफ़ या अॻियां वधण जी तरफ़, त हिकु स्टेप हूंदो आहे पर उन सां गॾु 100 रिस्क फैक्टर हूंदा आहिनि, त अगरि तव्हां उन्हनि रिस्क खे ॾिसंदव तव्हां कॾहिं अॻियां नथा वधी सघो। इट इज़ ऑन यू त तव्हां उन ई जॻह ते रहणु था चाहियो या 2-3 रिस्क जूं ॻाल्हियूं ऐं 2-3 मुआशरे जूं ॻाल्हियूं खणी तव्हां अॻियां वधणु था चाहियो। इट इज़ कम्पलीटली ऑन यू। अच्छा, जीअं असांजा महिमान सां गॾु आहिनि, जल्दी सां उन्हनि जो तारुफ़ पंहिंजे प्रोग्राम में रखणु चाहियां थी। सभिनी खां पहिरीं असां गॾु जेका पर्सनैलिटी तशरीफ़ फरमा आहे, अॼु थोरो सो कुझु कानूनी ॻाल्हियुनि ते बि असां ॻाल्हाईंदासीं, कुझु उहे ॻाल्हियूं बि कंदासीं जेके कानूनी तौर ते असांखे नज़र ईंदियूं आहिनि, असांजा माण्हू असांखे कंदे नज़र ईंदा आहिनि, ऐं कुझु उहे मिथ्स जेके कानून जे लाइ असांजे मुआशरे में आहिनि, थोरो सो अॼु उन्हनि जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं, उन्हनि प्रॉब्लम्स जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं जेके मुआशरे में रोज़ बरोज़ वधंदा था वञनि। असां गॾु तशरीफ़ रखनि था एडवोकेट अब्दुल अज़ीज़ दायो साहिब आहिनि जेके तशरीफ़ रखनि था, पाण जनाब एडवोकेट हाई कोर्ट आहिनि, गॾोगॾु जी सिंध बार काउंसिल जा मेंबर बि आहिनि, इन सां गॾोगॾु जी सिंध प्रोटेक्शन अथॉरिटी जा बि मेंबर आहिनि। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो ज़िंदगी कीअं आहे? अल्हम्दुलिल्लाह ज़िंदगी हसीन आहे माशाल्लाह, ऐं उनखे वधीक हसीन पाणी बणाए सघूं था। ऐं जेको आहे इहो इंसान जे हथ में हूंदो आहे त इंसान उन ज़िंदगी खे ख़ूबसूरत बणाए थो या बदसूरत बणाए थो। इन जे करे ज़िंदगी खे जेतिरो ख़ूबसूरत बणाए त ज़िंदगी आसान गुज़रंदी आहे ऐं ख़ूबसूरत गुज़रंदी। बिल्कुलु। अच्छा, जॾहिं तव्हां एडवोकेसी जी ॻाल्हि कयो था त एडवोकेसी में असांजी जेका ज़िंदगी आहे उहा ब्लैक एंड वाइट घणी नज़र ईंदी आहे, ईअं ई आहे अब्दुल अज़ीज़ साहब? हा, माण्हू ईअं सम्झंदा आहिनि त जेको आहे वकील
जेको आहे पाण मुसीबतनि मां ॿियनि खे कढंदा आहिनि पर कॾहिं कॾहिं वकील पाण बि मुसीबतनि में हूंदा आहिनि। हा बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। जीअं चवंदा आहिनि असांजो बिलीव हूंदो आहे त जी डॉक्टर एहतियात करे थो डॉक्टर कॾहिं बीमारी कोन थींदो। हा, न ईअं बि न आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। अच्छा जी, कुझु मज़े वारी ॻाल्हियूं बि इंशाल्लाह प्रोग्राम में थोड़ी देरि में तव्हां सां थींदियूं। इन सां गॾोगॾु हिकु ॿी महिमान आहे जिन जो तारुफ़ मां पंहिंजे प्रोग्राम में रखणु चाहियां थी ऐं तव्हां सां मुलाक़ात करणु चाहियां थी। ही जी किथे अरीब क़रीब असांजी फील्ड जूं ई आहिनि ऐं हिकु साइड हिननि जो असांजी फील्ड जो आहे, हिकु साइड थोरो सो हिकु टेक्निकल साइड आहे जंहिं तरफ़ हली वियूं आहिनि। माशाल्लाह सां काफ़ी अरसे खां काफ़िनि जॻहनि ते एज़ एन असिस्टेंट कमु कंदी रहियूं। इन खां पोइ हाणे माशाल्लाह सां हिकु डायरेक्टर जी जेके ड्यूटीज़ आहिनि उहे सर अंजाम ॾेई रहियूं आहिनि। गॾोगॾु एक्टिंग जा बि जौहर माशाल्लाह सां मोहतरमा में पाया वञनि था। इन सां गॾोगॾु PR एजेंसी जूं बि मालिक आहिनि ऐं टैलेंट खे मुतारिफ़ हमेशह कराईंदियूं रहंदियूं आहिनि। खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि जेके हिननि सां बि प्रोग्राम में इंशाल्लाह थींदियूं। असां सां गॾु तशरीफ़ रखंदियूं मोहतरमा सना सहर साहिबा। अस्सलाम वालेकुम। कीअं हो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? जी बिल्कुल ठीक ठाक। तबीयत ठीक है? अल्हम्दुलिल्लाह। सना साहिबा ज़िंदगी कीअं है? ज़िंदगी खूबसूरत है। खूबसूरत है। हा। कैसे बनी ये ज़िंदगी खूबसूरत? या बनी बनाई मिल गई थी? मेहनत नहीं करनी पड़े हमें? कभी कभी बनानी भी पड़ती है। और हम जिस सोसाइटी में इस वक्त कर रहे हैं तो हमें अपने लिए छोटी छोटी खुशियाँ बनानी पड़ती हैं। बिल्कुल। और मुझे लगता है ये छोटी छोटी जो खुशियाँ होती हैं ना, यही आपको सबसे ज़्यादा रिलीफ दे जाती हैं। हम बड़ी खुशियों के पीछे जब भागते हैं ना तो एक बहुत लंबा टाइम होता है जिसमें हम परेशानी में होते हैं, फिर जाके वो खुशी हमें मिलती है। लेकिन छोटी खुशी तो बस एक नज़र की मोहताज होती है। हाँ बिल्कुल, क्योंकि मेरे ख्याल में हमें सिर्फ छोटी छोटी खुशियों में ही खुश हो जाना चाहिए। बड़ी खुशियों के लिए मतलब बहुत स्ट्रगल करनी पड़ती है, लेकिन बहुत नॉर्मल सी चीज़ें हैं। मतलब खुशी आपके अंदर होती है मेरे ख्याल में। हाँ। तो मौसम भी खुशी दे देता है, रंग खुशी दे देते हैं। तो खुशी के लिए मतलब कोई बहाना नहीं बना सकते आप, मतलब खुशी मिल जाती है, आपके अंदर से होती है मेरे ख्याल में खुशी। हाँ बिल्कुल, ये वाकई सच बात है। और इस पे तो बहुत सारी रिसर्चेस भी हुई हैं कि अगर आप अंदर से खुश नहीं हैं तो आपको दुनिया का कोई इंसान या कोई चीज़ आपको खुश नहीं कर सकती। लेकिन अगर आप अंदर से खुश हैं तो कितनी भी तकलीफ़ें आपके करीब हों, लेकिन आप खुश होते हैं, आप खुश नज़र आ रहे हो। समटाइम ऐसा होता है कि तकलीफ़ें हो भी, और लेकिन अगर आप अपने आप को खुश रखना सीख लेते हैं ना, तो मेरे ख्याल में वो तकलीफ़ें भी आपकी कम हो जाती हैं। हाँ, उनका एहसास कम हो जाता है। ये वाकई सच बात है। अच्छा जी, थोड़ो सो एहसास प्रोग्राम में मां ॿियो बि शामिल करणु चाहियां थी पंहिंजे प्रोग्राम में। हाशिम भाई जी आवाज़ जे थ्रू, हाशिम भाई छा कहिड़ो एहसास शामिल थियो? आवाज़ त शामिल थींदो ई थींदो, पर उन सां गॾु कहिड़ो एहसास मिली रहियो असांजे नाज़रीन खे? हाँ, मौसम बयान पे थे। ठीक है। कुछ देर तो रुक जाओ बरसात के बहाने, कुछ देर तो रुक जाओ बरसात के बहाने, कुछ देर तो रुक जाओ बरसात के बहाने। कर लेंगे चार बातें, कर लेंगे चार बातें बरसात के बहाने। कुछ देर तो रुक जाओ बरसात के बहाने, कर लेंगे चार बातें, कर लेंगे चार बातें बरसात के बहाने। देर तो रुक जाओ, रुक जाओ। तड़पा के जा रहे हो, कितनी हसीन रुत में तड़पा के जा रहे हो। ये प्यार की घड़ी है क्यों जुल्म ढा रहे हो, ये प्यार की घड़ी है क्यों जुल्म ढा रहे हो। होठों पे आ गए हैं कहीं फसाने, कर ले
बातें, कर लेंगे 4 बातें बरसात के बहाने। कुछ देर तो रुक जाओ, रुक जाओ। ये गुनगुनाती घड़ियां फिर आए या ना आए, ये गुनगुनाती घड़ियां फिर आए या ना आए। ऐसा न हो घटाएं सावन की लौट जाए, ऐसा न हो घटाएं सावन की लौट जाए। रहने नहीं हमेशा साजन समय सुहाने, रहने नहीं हमेशा साजन समय सुहाने। कर लेंगे 4 बातें, कर लेंगे 4 बातें बरसात के बहाने। कुछ देर तो रुक जाओ बरसात के बहाने, कुछ देर तो रुक जाओ बरसात के बहाने। भी मां थोड़ो सो पंहिंजे डायरेक्टर साहब खे बि इहे लफ़्ज़ चवणु थी चाहियां, पर बरसाति जे बहाने न ब्रेक जे बहाने असां ॾाढी कोशिशि कई त माण्हुनि ताईं न पहुचे, पर चवंदा आहिनि न त कैमरा जी अख खां केरु कोन बचंदो आहे। सो कैमरा जी अख खां एक्चुअली केरु कोन बचंदो आहे। बट जी कमाल आहे, असां ॻाईंदे ॻाईंदे बि असां ॿियूं शयूं बि सेट कंदा आहियूं न हाशिम भाई, ॻाईंदे ॻाईंदे इहो बि कंदा आहियूं असां। मौसम का असर हो गया है, बिल्कुल बिल्कुल। तभी तो कहाँ से स्टार्ट किथे का ॻाल्हि थी ऐं उते पहुची किथे का वई। अच्छा जी ख़ैर, इहे ॻाल्हियूं ऐं इहे प्यारी प्यारियूं जेके एक्सपीरियंसिस आहिनि इहे त प्रोग्राम में थींदा ई रहंदा आहिनि। ऐं हमेशह मां चवंदी आहियां त जेको लाइवली प्रोग्राम आहे उनजो सबूत इहो ई हूंदो आहे। तव्हां बॉक्स में बंदि थी था प्रोग्राम कंदा आहियो, पर हीअ जेके शयूं हूंदियूं आहिनि इहे इन ॻाल्हि जो सबूत हूंदियूं आहिनि त तव्हांजो प्रोग्राम जेको आहे ॾाढो लाइवली वञी रहियो आहे, ॾाढो ख़ूबसूरत वञी रहियो आहे। ऐं हीअ उन लाइव हुजण जूं नंढियूं नंढियूं ख़ूबसूरतियूं आहिनि जेके कॾहिं कॾहिं वायरल बि थी वेंदियूं आहिनि हाशिम भाई, कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त शयूं वायरल बि थींदियूं आहिनि। ख़ैर जी, असां जॾहिं वायरल थियण जी ॻाल्हि थी त काफ़ी शयूं असांजे एडवोकेट्स जे लाइ बि काफ़ी तेज़ी सां वायरल थी रहियूं हूंदियूं आहिनि। ऐं अॼुकल्ह छो त असां उन एरा में आहियूं जंहिंमें हर माण्हू वटि मोबाइल आहे ऐं कैमरास जेके आहिनि उहे नंढियूं खां नंढियूं तर थींदियूं पियूं वञनि। हिकु रीसेंट जेके सन ग्लासिस आहिनि उन्हनि जो मूं शेप ॾिठो, जेके पाण सन ग्लासिस पाण रिकॉर्ड बि कनि थियूं, उनजे चारो तरफ़ कैमरास बि आहिनि। सो तव्हांजे साम्हूं केरु सन ग्लासिस पाए वेठो हुजे त तव्हांखे इहा बि तव्हां जज नथा करे सघो त हीअ सिर्फ़ु सन ग्लासिस आहिनि या कैमरास आहिनि। केतिरो ख़तरो आहे असांजे एडवोकेट्स खे इन हवाले सां? मां सम्झां थो वकीलनि खे त ख़तरो इन ॻाल्हि में न हुजणु घुरिजे, जेको पाए थो उनखे ख़तरो हुजणु उनखे ख़तरो हुजणु खपे। छो जो विदाउट कंहिंजी परमिशन कंहिंखे रिकॉर्ड नथा करे सघो। ऐं वरी उहो वकील जी अची रिकॉर्ड कंदा त मां नथो सम्झां त को बि अहिड़ी हिमाकत कंदो वकील खे ईअं विदाउट उनजी परमिशन जे अची ग्लासिस पाए ऐं रिकॉर्ड करे, ईअं कोन थो थी सघे। पर एक्चुअली मां इहो सोचींदी आहियां, छो त असां जॾहिं कैमरास जी ॻाल्हि कंदा आहियूं त नंढा नंढा उहे कैमरास जेके बैग्स में लॻंदा हुआ, उहे बैग्स बि काफ़ियुनि जॻहियुनि ते रोकिया विया, सभु कुझु थियो। पर पोइ वरी जेको मुंहिंजे ख़्याल में पोएं साल जेको हुन में असेंबली में जेको इंसिडेंट साम्हूं आयो, पोइ ओड़ा इंसिडेंट बि असां वटि साम्हूं ईंदा आहिनि। त हीअ बि मूंखे लॻे थो हिकु अहिड़ो जेको प्रोडक्ट आहे जेको साम्हूं मार्केट में अची वियो आहे, जेके इन तरीक़े जा जेके इंसिडेंट आहिनि इहे साम्हूं आणींदो। ऐं माण्हू कंहिं बि जाइ ते कंहिं बि जॻह ते इन कैमरा जे एंगल खां एक्चुअली हाणे अॼोके दौर में सेफ न आहे। हालांकि असां वटि इन जो कानून बि आहे, मां चाहियां थी त उहो कानून तव्हांजे लफ़्ज़नि में पंहिंजे नाज़रीन ताईं असां पहुचाए सघूं त विदाउट कंहिंजी परमिशन जे अगरि तव्हां कंहिंखे रिकॉर्ड कयो था या कंहिंजो फेस विज़िबल कयो था त कानून उनजे बारे में छा थो चए? कानून उनजे बारे में वाज़े करे थो त कंहिं बि माण्हू खे तव्हां विदाउट परमिशन उनखे रिकॉर्ड नथा करे सघो। ऐं पीका जो कानून अची वियो आहे, ॿिया FIA जा कानून आहिनि। माण्हू त पंहिंजी विदाउट कंहिंजी परमिशन जे जेको आहे कंहिंजी पोस्टूं लॻाए छॾनि था पिया। तमामु इहो अक्सर करे तव्हां ॾिठो हूंदो, बग़ैर कंहिं तस्दीक जे बि माण्हू पंहिंजो रीपोस्ट करे छॾींदा आहिनि पोस्टूं, वीडियोज़ वायरल करे छॾींदा आहिनि। त इन जे लाइ कानून तमामु सख़्तु आहे। पर असां वटि वॾी जेको आहे हिकिड़ी
खणी इन में ईअं ॻाल्हि चइजे खणी त असांजी इग्नोरेंस ऑफ लॉ जी जेकी आहे न को बि रिआयत न आहे। जेकॾहिं तव्हां कानून जी भनकड़ी करो था पिया त तव्हां इहा कोन था चई सघो त मूंखे हिन कानून जे बारे में ख़बर कान हुई, पर इहा तव्हांखे ख़बर हुई त कंहिंजी तव्हां वीडियो वायरल करो था पिया, कंहिंजी वीडियो करो था पिया। माण्हू जेको आहे पंहिंजे असली कमनि खां हटिजी करे इन्हनि कमनि जी पुठियां लॻी पियो आहे। ऐं माना असां त हैरान थींदा आहियूं जॾहिं सोशल मीडिया खे ॾिसंदा आहियूं त माण्हुनि वटि एतिरो को एक्स्ट्रा टाइम आहे जो या त असांखे को अहिड़ी का इंटरनेशनली साज़िश आहे असांजे नौजवान नसल खे ख़ासि तौर ते इन कम में लॻायो थो पियो वञे। रिसेंटली 2-3 दफ़ा इहो असांजे विच में डिस्कशन्स थियूं दोस्तनि जे विच में त अॼुकल्ह जेके हिकिड़ियूं गेम्स अची वियूं आहिनि जंहिंमां अर्निंग थिए थी पई ऐं जेको आहे को अहिड़ो कानून कोन्हे जो उन्हनि खे रोके सघिजे ऐं गवर्नमेंट बि इन मामले में तमामु घणी फेल आहे। यानी असांजी नौजवान नसल गेम्स खेॾी करे अर्निंग करनि था पिया, माना उहो पढ़ाई जे माहौल खां हटिजी विया आहिनि। वॾो हिकिड़ो ॾाढो ॾुखियो दौरु अचे थो पियो जेको असांजी नौजवान नसल खे तबाह करे छॾींदो। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं ही त गेम्स त चलो वरी बि असांखे नज़र ईंदियूं आहिनि, पर काफ़ी हींअर जेको रीसेंट एक्ट बि पास थियो उहो बि मां थोरो सो पंहिंजे नाज़रीन ताईं उहे बि लफ़्ज़ पहुचाइणु चाहींदमि त असां वटि ॾाढो हिकु ट्रेंड आहे न त असां कंहिंजे लाइ कुझु बि लिखी छॾींदा आहियूं। हिकु त वीडियो ठाहींदा आहियूं, चलो उहा त विज़िबल हूंदी आहे, पर असां कंहिं कॉमेंट सेक्शन में वञी किथे बि वञी कंहिंजे लाइ कुझु बि लिखी सघंदा आहियूं। हाणे उन ते बि सज़ा आहे। इहो बि मूंखे लॻे थो हिकु सुठो हिकु स्टेप आहे असांजे कानून जे तरफ़ां जेको असांखे मिलियो आहे। त हाणे तव्हांजे लाइ केरु कुझु चवे थो त तव्हां एलिजिबल आहियो उनजी कंप्लेन करण जे लाइ, ऐं उहो उन कंप्लेन खां पोइ उहा सज़ा बि कटंदो। त इहा हिकु मूंखे लॻे थो इहा ॾाढी सुठी शइ आहे जेका थी आहे। इलाही ज़बरदस्त आहे। पीका जो कानून तव्हां चओ था पिया, पीका जेको इलेक्ट्रॉनिक मीडिया जे ज़रिए जेको सोशल मीडिया जे ज़रिए जेको आहे उन्हनि खे असैसिनेट कयो थो वञे पियो, माण्हुनि जी तज़हीक कई वेंदी पिया। इहो तमामु हिकिड़ो वॾो, यानी कंहिंखे का उनजी जीअं इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आहे उन जा हिकिड़ा अथॉरिटीज़ आहिनि उनखे रेगुलेट कनि था पिया। सोशल मीडिया में यानी कंहिंखे का पाबंदी कोन्हे, जंहिंजे दिलि मां चए पियो घर मां वेठे ई कुझु न कुझु चई थो छॾे, बसि जंहिंजी दिलि करे पोइ वॾो तस्दीक़ूं पाण कराए जेको जंहिं ग़रीब जे ख़िलाफ़ु इहो मुहिम हलणु शुरू थी वञे। पोइ इन में वॾा नुक़सान थिया आहिनि ऐं असांजो हिन महिल जेको मुल्क जंहिं बहरान जो शिकार आहे उनमें वॾे में वॾो रीज़न मेन इहो बि अथव। इहो बि आहे, बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे। अच्छा जी, खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके अॼु पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करणियूं आहिनि, पर जल्दी सां ब्रेक जी तरफ़ वञिणो आहे। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो। तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक जी। अच्छा सना साहिबा, तव्हांजी तरफ अचणु चाहींदमि और ज़रा सा जानना चाहती हूँ, माशाल्लाह ज़िंदगी में इतनी हैपनिंग्स रही हैं आपकी और इतनी स्ट्रगलिंग एक लाइफ आपकी रही है। ज़रा सा मुझे बताइए कि क्या किस तरह स्टार्ट सोचा था और फिर एक्टिंग से जुड़ना, PR से जुड़ना, फिर डायरेक्शन से जुड़ना, ये किस तरह सोचा और किस तरह प्लान हुआ? मेरे ख्याल में सोचा तो नहीं था, बट थोड़े से जर्म्स शायद बचपन में थे। तो बचपन में मुझे टीवी कमर्शियल्स देखने का बहुत शौक था। मतलब जिस ज़माने में लोग PTV पे एड्स आते थे और अक्सर रिमोट से लोग म्यूट कर देते जब ऐड आते थे, तो मैं अपने घर में मतलब बोलती थी कि आवाज़ क्यों बंद कर दी है, मुझे ऐड देखना है। ये मैं जब मुझे नहीं पता था मैंने कभी मीडिया ज्वाइन करना होगा, मेरा कभी इससे कोई ताल्लुक़ होगा, पर अब जब मैं सोचती हूँ अपना बचपन में जाके तो मुझे अपनी वो मेमोरी याद आती है कि मैं किस तरह से लड़ती कि मुझे ऐड देखना है, और मुझे नहीं पता था मैं क्यों देखती थी वो ऐड। बट मैं ऐड देखती थी। मैं मतलब ड्रामा शायद नहीं देखती थी उस ज़माने में, बट ठीक है मैं टीवी कमर्शियल्स बहुत शौक से देखती थी। तो मेरे ख्याल में बचपन में ये जर्म्स होते हैं, हर बच्चे के अंदर कुछ ना कुछ होता है, और वो जब हम बड़े होते हैं तो फिर हमें पता चलता है अच्छा ये वो वाला था हमारा जमना। तो बस इस तरह से स्टार्ट हुआ। फिर एक्सीडेंशियल बस मुझे एक मेरी मतलब एक जर्नी जो है बड़ी इंटरेस्टिंग सी थी। उस ज़माने में मुझे क्लासिफाइड पढ़ने का बड़ा शौक था, जंग क्लासिफाइड वगैरह। तो मेरी कज़न थी, उसकी जॉब के लिए मेरी खाला ने कहा कि इसको अकेले मतलब नहीं जा पाएगी। मैं थोड़ी सी बोल्ड थी बचपन से ना, और कॉन्फिडेंट बहुत थी। तो मैं उसकी जॉब के लिए मैंने ना कुछ क्लासिफाइड पे हाईलाइट की जॉब्स, और उसके साथ मुझे शोबिस एंटरटेनमेंट पढ़ने का बड़ा शौक था। तो उसमें मैंने ना उस ज़माने माचिस एक आता था, शो आता था, टॉक शो। तो उसके ऑडिशंस लिखे हुए थे कहीं कुछ ना, तो एक टैलेंट कंपनी थी
हमने वो मार्क किया और हम उसकी जॉब कराने के बजाय cousin मतलब उसकी की जॉब job इंटरव्यू से कराने पहले जा सबसे रहे पहले मैं अपनी शोबिस वाली जगह पे चली गई। आहा। मैंने उससे कहा यार ये रास्ते में पड़ रहे हैं, हम पहले यहाँ पे चलते हैं। हम वहाँ पे गए, वहाँ पे एक खातून थी, उन्होंने बड़ा अच्छे से हमें डील किया। फिर उन्होंने फौरी तौर पे हमें न्यूक्लियस स्टूडियो होता था उस ज़माने में, वहाँ पे ऑडिशन के लिए भेजा। अब हम वहाँ पे गए तो वहाँ पे एक सेट लगा हुआ था इसी तरह से बड़ा सा माचिस का, और वहाँ पे जी की उसकी होस्ट थी, तो वो शो भी चला था। तो मैं बड़ा अट्रैक्ट हुई, मैंने कहा हाँ ये तो मतलब वर्किंग प्लेस है, ये है मतलब वरना मीडिया के बारे में बहुत सी नेगेटिव भी चीज़ें होती हैं। और आई थिंक उस वक्त मैं 19 या 20 ईयर्स की थी एज मेरी। तो मैं फिर वहाँ पे गई, उन्होंने मेरा ऑडिशन लिया, ऑडिशन में उन्होंने सेलेक्ट कर लिया। फिर उसके बाद उन्हीं खातून के थ्रू मेरा फोटो सेशन हुआ। हमने मतलब शायद मेरे साथ लक था कि मुझे पॉजिटिव लोग मिले, काम करने वाले लोग मिले। तो फिर मैं एक टीवीसी शूट पे गई, वहाँ पे एज अ मॉडल भी मेरा सिलेक्शन हुआ, और मैं एक मेकअप आर्टिस्ट भी थी। तो उन्होंने मुझे कहा कि तुम मेकअप आर्टिस्ट भी कर लो। मैंने वो भी कर लिया एज अ मेकअप आर्टिस्ट, और उसमें मैंने टीवीसी में मतलब मैंने एक्ट भी किया। अच्छा, तो वो एक लर्निंग फेज भी था, फर्स्ट टाइम था, लेकिन काम करने वाले लोगों के साथ काम किया तो अच्छा लगा। उसके बाद फिर मैंने इंटर्नशिप की एज अ मेकअप आर्टिस्ट ड्रामों के सेट पे ना, एक हमारे बहुत मशहूर गेटअप आर्टिस्ट है, उनके साथ मैंने इंटर्नशिप की। तो मैंने फिर ड्रामा मुझे अट्रैक्ट किया बहुत। फिर जब मैं ड्रामे के सेट्स पे गई तो मुझे ये हुआ कि यार मतलब ये मेकअप आर्टिस्ट तो हर कोई कर लेता है, तो मतलब मुझे प्रोडक्शन साइड पे आने का, डायरेक्शन साइड पे आने का, फिर वहाँ से मुझे थोड़ा सा इंटरेस्ट डेवलप हुआ। फिर ये हुआ कि शादी हो गई, फिर उसके बाद छोड़ दिया। फिर उसके बाद ये हुआ कि दोबारा से 8 साल बाद एक थे हमारे नेबर थे जिनके साथ मैंने पहले भी, यानी जब मैं मॉडलिंग में थी तो मैंने काम किया था। तो उन्होंने मुझे, उनकी मेरे से अच्छी दोस्ती थी, उन्होंने मुझे कहा कि तुम ना एडी साइड पे आ जाओ। उनकी फिल्म स्टार्ट हो रही थी। तो वो मेरा एज अ एडी फिल्म का सफ़र स्टार्ट हुआ। और मैं पहली बार इंटर्नशिप एक फिल्म के सेट पे गई, एक हॉरर मूवी के सेट पे गई। और मतलब बहुत बड़े फ्रेम पे वो फिल्म शूट हो रही थी और सारे बड़े आर्टिस्ट थे उसमें। तो वो एक अट्रैक्शन फिल्म की जो थी ना, और एडी का वो एक था, और वो जो जर्म्स बचपन वाले थे टीवीसी के, तो मैं बड़े फ्रेम पे पहुंच गई एकदम से, यानी कि बड़े पर्दे की चीज़ों पे। तो वहाँ पे जाके मतलब बहुत पैशन के साथ मैंने काम किया, और 2 दिन में मैं मतलब एज एडी ट्रेन हो गई थी। लर्निंग स्किल्स बहुत अच्छी थी कि मैंने बहुत जल्दी चीज़ों को लर्न किया। तो बस एज एडी हम फ्लोर पे सेट हो गए, 1 हफ्ता 15 दिन हमारी वो शूट हुई। उसके बाद मतलब वो जो फिर चीज़ आई ना, तो फिर मुझे ये हुआ कि नहीं, मुझे अब ये साइड पे ही ग्रो करना है। मतलब मॉडलिंग, एक्टिंग सब मैंने साइड पे रख दी, और मुझे मतलब इस साइड पे मुझे बहुत मज़ा आने लगा। फिर उसके बाद मतलब गुड लक ही कह लें, अंजलि मलिक के साथ मैंने बहुत काम किया। हम टीवी के ड्रामे, हमने टेलीफिल्म्स डिफरेंट की, डिफरेंट कॉन्सेप्ट पे हमने काम किया। फिर मैं वुमेन थी, अंजलि वुमेन बेस पे सोशल इश्यूज़ पे काम करती थी, तो और मज़ा आता था हमें काम करने में। फिर डिफरेंट एक्टर्स के साथ हम ग्रो करते गए। फिर फिल्म्स के अंदर मैंने ज्वाइन किया। फिल्म पे फिर मैं असिस्टेंट डायरेक्टर हो गई, एसोसिएट डायरेक्टर काम करने लगी। तो बड़े पर्दे का जो फर्स्ट इंटर्नशिप से एक हो गया था ना, मज़ा लग गया था, तो वो बस हमें फिर डायरेक्शन साइड पर और ग्रो करता गया। बिल्कुल। अच्छा, हर किसी की मुझे लगता है जब भी आप किसी फील्ड की बात करते हैं तो एक एडवेंचरस एक साइड होता है जो हमें नज़र आ रहा होता है, और वो आप जब उस स्ट्रगल फेज से निकल के आप फिर वहाँ आके पहुँचते हैं जहाँ एक्चुअली आपने आना था, जिसके बारे में आप खुद भी नहीं जानते, तो वो एक बहुत ही खूबसूरत अमल होता है। और आई एम श्योर कि इस वक्त डायरेक्टर की सीट पे बैठ के उस फील को आप बखूबी फील कर रही होंगी। एग्जैक्टली जब मुझे ये चांस मिला, एक अच्छा चैनल है जहाँ पे न्यू कमर्स जो भी हैं, जिनके डायरेक्टर का पोटेंशियल है, उनको वो चांस दे रहे हैं, तो वहाँ पे मुझे चांस मिला। वहाँ पे भी मेरी लक ने बड़ा काम किया कि बहुत से लोग वन लाइनर पिच करते हैं, 4-5 करते हैं। मैंने सिर्फ एक ही वन लाइनर पिच किया, और मेरा वही वन लाइनर सेलेक्ट हो गया। वो वन लाइनर किसका कॉन्सेप्ट था? बेसिकली वो था ब्लाइंड सब्जेक्ट पे, यानी कि जो नाबीना अफराद होते हैं, मैंने उनकी ज़िंदगी पे एक वन लाइनर पिच किया था कि मेरे जो हीरो और हीरोइन थे वो दोनों ब्लाइंड थे। तो मैंने वो पिच किया, और उन्होंने मतलब फौरन से सेलेक्ट हो गया। फिर उस पर काम शुरू हो गया, फिर उस पर रिसर्च मैंने स्टार्ट की। तो बस मुझे ये था कि मैं अगर कुछ करूँ तो थोड़ा डिफरेंट करूँ। काम देखिए छोटा बड़ा कुछ नहीं होता, आपकी सोच होती है और आपका कॉन्सेप्ट ही होता है। हमारी फील्ड के अंदर कॉन्सेप्ट बहुत इंपॉर्टेंट होता है। बिल्कुल। और अच्छे बड़े छोटे से कोई फर्क नहीं पड़ते। अगर आपने कुछ अच्छा किया है तो आप छोटी जगह पे भी करते हैं, वो लोगों की नज़रों में आते हैं। तो अल्हम्दुलिल्लाह फिर हमने जब उस सब्जेक्ट पे काम किया तो मुझे बड़ी अप्रिसिएशन मिली, और लोगों ने मतलब बड़ा अप्रिशिएट किया कि यार ये बहुत डिफरेंट सब्जेक्ट है। और फिर मैंने उसके लिए रिसर्च भी की। मुझे मतलब थोड़ा सा सोशल इश्यूज पे काम करने का बड़ा मतलब हमेशा से है कि हम कुछ अवेयरनेस भी करें, क्योंकि शोबिज़ इंडस्ट्री का जो हमें एक प्लेटफॉर्म मिला हुआ है, तो उसके थ्रू अगर हम कुछ सोसाइटी में चेंज भी कर सकें, कुछ अवेयरनेस भी कर सकें, तो ज़्यादा बेटर है। क्योंकि ड्रामे और ये जो फिल्म्स हैं उसके थ्रू हम बहुत कुछ लोगों को टीच कर सकते हैं। बिल्कुल। और ये जो ब्लाइंड
लोग हैं, मतलब एक नॉर्मल इंसान की ज़िंदगी तो चलती है, उनकी प्रॉब्लम्स तो होती हैं, लेकिन ये जो ब्लाइंड लोग होते हैं या गूंगे बहरे जो भी हैं हमारे, स्पेशल पर्सन्स जो होते हैं हमारे, उनकी भी लाइफ है, उनकी लाइफ के प्रॉब्लम्स हैं, उनके इश्यूज हैं, और वो उनके साथ फाइट करते हुए अपनी ज़िंदगी को जिस तरीके से आगे चला रहे हैं ना, वो एक बहुत बड़ी अचीवमेंट है। हाँ। क्योंकि हम सोच भी नहीं सकते, हम उनकी ज़िंदगी शायद एक लम्हे के लिए भी नहीं जी सकते जो लाइफ वो गुजार रहे हैं। बिल्कुल, बिल्कुल। तो मुझे ये था कि कम से कम हम उनके लिए कुछ नहीं कर सकते तो उनके लिए आसानियां तो कर सकते हैं ना आसानियां उनकी कर ज़िंदगी में, सकते, क्योंकि कभी कभी ऐसा होता है कि हम लोग छोटी छोटी बातों से उनको इतना हर्ट कर देते हैं क्योंकि वो ऑलरेडी एक स्ट्रगल लाइफ गुजार रहे हैं, ठीक है, और उसमें हमारी सिर्फ एक मतलब एक लफ्ज़ भी उनको बहुत तकलीफ कर सकता है। और अगर हम उनके लिए थोड़ी सी आसानियां पैदा कर दें, जैसे सपोज हमने इसमें एक हाईलाइट किया कि जो मेरे हीरो हीरोइन थे वो प्रैक्टिकल जॉब करते थे, मतलब मेरा जो हीरो था वो सॉफ्टवेयर कंपनी में काम करता था, जब भी कंप्यूटर वगैरह रिपेयर करता था, तो हमें इस पर यह भी हुआ कि यार ये कैसे कर सकते हैं कोई ब्लाइंड। फिर हमने इस पर हमें फिर एक रियल ब्लाइंड पर्सन मिला जो वाकई एक कंप्यूटर रिपेयर वगैरह कंपनी में करता था, क्योंकि हार्डवेयर वगैरह में जो है ना, हार्डवेयर हाउसेस में मतलब ब्लाइंड अगर है, क्योंकि हार्डवेयर ब्रिल वाला ही सिस्टम होता है कि जैसे ब्रिल में हम आप हाथों से आप पढ़ते हैं, तो इस तरह का वो कुछ होता है, तो वो लोग उसमें काम कर सकते हैं। फिर हमने एक कॉलेज था जो ब्लाइंड है, कराची का एक बहुत ही मशहूर कॉलेज है, स्कूल है, जहाँ पे ब्लाइंड्स को बाकायदा ग्रेजुएट होते हैं, वहाँ पे मैं वहाँ पे गई, वहाँ पे टीचर्स से मिली, फिर उनके बारे में हमने लर्न किया, तो मैं बहुत देख के ना मतलब शॉक भी हो गई और हैरान भी हो गई थी कि हम नॉर्मल स्टडीज़ तो आराम से कर लेते हैं, लेकिन उन लोगों के लिए पढ़ना, ग्रेजुएट होना, फिर अपने प्रोफेशन को लेके चलना, ये एक बहुत बड़ी अचीवमेंट है। और वैसे भी कहते हैं कि जब आप खुदा ताला ने सबको 6 सेंस दिए हैं ना, हमारे पास जितने सेंसेस हैं हमारे पास हैं, लेकिन खुदा ताला जब भी कोई उन सेंसेस में से एक सेंसेस हमारे पास नहीं होता या उस सेंस से हम महरूम होते हैं, तो हमारे जो बाकी के जो सेंसेस हैं ना वो स्ट्रॉन्ग हो जाते हैं। ये अल्लाह ताला की तरफ से एक चीज़ है जो हमें नज़र आती है। हम ब्लाइंड की बात कर लें, डेफ एंड डम की बात कर लें, किसी भी ऐसे सेंस की बात कर लें जो हमारा विजिबल जो हमारा सेंसेस हैं, हम उनकी बात कर लें, तो जहाँ भी आपका एक सेंस कहीं कमज़ोर होता है तो खुदा ताला ने आपको नॉर्मल जो सेंसेस रखने वाला इंसान है उससे कई गुना ज़्यादा आपके जो दूसरे सेंसेस हैं उनको एक्टिव किया हुआ होता है। तो आप एक बिल्कुल ही नॉर्मल लाइफ आप बिल्कुल गुजार सकते हैं, उसके होने, बीनाई होने या ना होने के बाद भी आप बहुत ही नॉर्मल लाइफ, बल्कि उससे बेहतर लाइफ भी गुजार सकते हैं जिन लोगों के पास काफ़ी सारे सेंसेस हम फॉर ग्रांटेड भी लेते हैं ना अपने सारी चीज़ों को, तो ऐसा भी है। अच्छा, ये थोड़ा सो हिन तरफ भी अचणु चाहियां थी, थोड़ा सो तव्हां जी तरफ़ अचणु चाहींदमि अज़ीज़ साहब, ऐं कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं कानून जे हवाले सां बि मां करणु चाहियां थी जिन जे बारे में शायदि माण्हू उन तरीक़े सां अवेयर न आहिनि। जीअं असां थोड़ी देरि पहिरीं उन कानून जी ॻाल्हि कई जेका कंहिंखे कैप्चर करण जे लाइ या कंहिंजे लाइ कुझु ॻाल्हाइण जे लाइ कानून आहिनि, उन जे लाइ ॻाल्हि कई। गॾोगॾु मां थोरो सो उन्हनि कानून जे नज़र बि ॾिसणु चाहियां थी त जेको रेगुलरली असांजे घरनि में थी रहियो हूंदो आहे, वो वायलेंस जेको शायदि असांखे ख़बर बि न आहे, काफ़ी ख़वातीन खे असांजी ख़बर बि न आहे, या काफ़ी मर्द हज़रातनि खे बि त हाणे त ख़बर बि न आहे, त उन्हनि सां वायलेंस थी रहियो आहे। छो त जॾहिं वायलेंस जी तव्हां ॻाल्हि कंदा आहियो त उहो सिर्फ़ु फिज़िकल वायलेंस न हूंदो आहे, तव्हांजो मेंटल वायलेंस बि हूंदो आहे, डिफरेंट शयूं हूंदियूं आहिनि। थोरो सो मां उन जे बारे में ॼाणणु चाहियां थी त बेसिकली हिन वायलेंस जी कैटेगरी असां किथे ॾिसी रहिया आहियूं ऐं असांखे पंहिंजे मुआशिरे में केतिरो कुझु उहो घरनि में आम ॾींहंनि में थींदे नज़र ईंदो आहे। फिज़िकल वायलेंस त उहो अपीरेंटली नज़र ईंदो आहे। बेसिकली अॼुकल्ह जेको अवां कोर्टुनि में ॾिसी रहिया हूंदव या पंहिंजे इर्द गिर्द खुला जो वधंदड़ रुझान या जेको आहे तलाक जो ज़्यादा रुझान, इहो बि उन वायलेंस जे करे अक्सरियत जेकी आहे न उन जो रीज़न वायलेंस वारो अची वेंदो आहे। पोइ फिज़िकल वायलेंस बि आहे, मेंटली टॉर्चर बि आहे ऐं मुख़्तलिफ़ ॿियूं वजूहात बि आहिनि। इन के माशरे में असां इर्द गिर्द हाणे त असां कोर्टुनि में वेहण जे करे असांखे इहो इलाही घणो नज़र ईंदो आहे त कोर्ट में जेके औरतूं अचनि थियूं पियूं खुला जे लाइ, उनमें उनखे नान नफ़को न मिलण जे करे बि आहे ऐं जेको आहे ॿारनि जी प्रॉपर केयर न हुजण जे करे आहे ऐं जेको हिकिड़ो स्टेटस आहे, छो जो जंहिं मुआशिरे में सभु औरतूं रहनि थियूं पियूं, बल्कि ईअं ई खणी चइजे त उन जे घर में जेकॾहिं उन जूं 5 भेनरूं आहिनि ऐं 5 ई परिणियल आहिनि ऐं 5 में बि जेकॾहिं को अहिड़ो कंहिंखे घटि कैटेगरी आहे, कंहिंखे वधीक आहे, त उहा पाण में बि हिकिड़ो यानी अहसास कमतरी जो शिकार थी थियूं वञनि। त जेको आहे मूंसां जेको आहे मुंहिंजो जेको मुड़ुसु आहे उन जे तरफ़ां मूंखे जेको आहे घटि प्रायोरिटी आहे या मूंखे ही शइ जी कमी आहे।
अॼुकल्ह जे हिन ज़िंदगी जे जेके तेज़ रुझान जे करे, तेज़ी जे करे औरतूं इन शइ जी बि प्रायोरिटी जे करे परेशान आहिनि ऐं इहो बि मसइला थियनि था पिया ऐं घटि टाइम ॾियण बि आहे ऐं बनिस्बत ईअं बि चइजे खणी त उनमें घणो क़दुरु जेको आहे उहो मर्दनि जी जेको आहे उहो केयर न करण बि आहे औरतुनि जे करे। त इन जे करे मर्दनि खे जेको आहे उहो जेके जंहिंजे ज़िमे अलाह पाक उहो घर जो ज़िमेदारी जेकी आहे उन जे हवाले कई आहे उन में उन खे ई इहे समूरियूं शयूं नान नफ़को मुहैया करिणो आहे ऐं उन खे कम्फर्ट ॾियणी आहे ऐं उन खे जेको आहे टाइम ॾियणो आहे, इहे सभु शयूं आहिनि। पोइ मर्द मुख़्तलिफ़ वजूहात जे करे ज़ाहिर आहे कॾहिं कॾहिं मुकमल टाइम न ॾेई सघंदो आहे। इहो तक़रीबन पोइ मुंहिंजी मुख़्तलिफ़ अॼु जो जेको हिन महांगाई जे दौर में मर्द जंहिं मुश्किलातुनि जो शिकार आहे उन जे करे बि टाइम न ॾेई सघंदो आहे। उहो चाहींदो आहे त मुंहिंजे जेको आहे घर में जेकॾहिं हिकिड़ी शइ पूरी करे थो त ॿी शइ खुटी थी वञे पई ऐं जेकॾहिं उहो टाइम ॾिए थो पियो त इनकम घटिजी थी वञे पई, जेकॾहिं इनकम ते तवजो ॾिए थो पियो त टाइम घटिजी थो वञे पियो। त उन जे करे बि पोइ हिक ॿिए खे सम्झण जी बि ज़रूरत आहे ऐं ॿिन्ही खे जेको आहे हिक ॿिए सां अंडरस्टैंडिंग करणु घुरिजे त जेको मुंहिंजो मुड़ुसु आहे त उहो कहिड़ी मुश्किलातुनि जो शिकार आहे, उन खे मुंहिंजे तरफ़ां कहिड़ियूं फैसिलिटीज़ मिलनि ऐं ताड़ी ॿिनि हथनि सां वॼंदी आहे, हिकिड़े हथ सां कोन वॼंदी आहे। त ॿिन्ही खे जेको आहे इन शइ में कोऑपरेट करण जी ज़रूरत हूंदी आहे। पोइ बाक़ी बर्दाश्त जेको आहे उहो ॾिठो वेंदो आहे त बर्दाश्त घणो औरत कंदी आहे ऐं मर्द में बर्दाश्त जी सघ शायदि घटि हूंदी आहे ऐं इन जे करे बि इशूज़ थींदा आहिनि। पोइ बाक़ी ओवरऑल ॾिठो वञे त जेकी इस्लामी तालीमात जेके चवनि थियूं पियूं उनमें औरत जो वॾो दर्जो आहे ऐं पाकिस्तान जे कानून में बि औरतुनि जे लाइ घणियूं शयूं आहिनि ऐं मर्दनि जे कानून जे बारे में किथे वज़ाहत उते त ज़रूरत ई कोन पई आहे न, असांजा मर्द पंहिंजो कानून पाण ठाहे छॾींदा आहिनि घरनि में एक्चुअली। अच्छा हिकु शइ जॾहिं वायलेंस जी ॻाल्हि कजे त असांखे घरनि में त डोमेस्टिक वायलेंस नज़र आयो आहे जेको हिन वक़्तु ताईं असां 100% उनखे क्लीन अप न करे सघिया आहियूं, उन मैस खे उहो अॼु बि असांखे नज़र ईंदो आहे। पर उहो वायलेंस जॾहिं कंहिं क्रिमिनल फेज़ में हलियो वञे ऐं को अहिड़े एक्ट में हलियो वञे जेको तव्हांखे क्रिमिनल ठाहे छॾे, इहे केतिरा केसिस तव्हां ॾिठा आहिनि ऐं काफ़ी दफ़ा असांखे न्यूज़ ते काफ़ी सारियूं अहिड़ियूं शयूं नज़र ईंदियूं आहिनि त जीअं फलां ग़लती जे करे त हिन खे क़तलु कयो वियो या हुनखे क़तलु कयो वियो, इहे केसिस केतिरा साम्हूं अचनि था? इहो तमामु घणो रेशो इहो बि वधी वियो आहे ऐं इनमें जेको आहे मुख़्तलिफ़ वजूहात आहिनि जेको आहे प्रॉपर केयर न करण जी वजह बि आहे ऐं इनमें जेको आहे कुझु जेकॾहिं कुझु अहिड़ा ॿार आहिनि अॼु जे दौर में ॾिठा वञनि था पिया जिन्हनि खे पेरेंट्स जे तरफ़ां नज़रदारी न करण जे करे उहे अहिड़े क्राइम्स में हलिया वञनि था पिया जो उन्हनि खे कवर करणु ॾाढो ॾुखियो थिए थो पियो। ऐं हाणे जेकॾहिं कुझु असां वटि अहिड़ा केसिस आया जेके ॿार गिरफ़्तार थी पिया वञनि ऐं ड्रग्स में इन्वॉल्व हुजनि पिया ऐं बाद में इहा ख़बर पए पई त उन्हनि खे पंहिंजा पेरेंट्स जेके आहिनि न पाण बि ड्रग्स ॾियनि पिया। उनजी वजह जॾहिं पुछी वई त छो जो जॾहिं शुरू में उन्हनि केयर कोन कई उन्हनि ॿारनि जी ऐं उहे ड्रग्स एडिक्टेड थी विया ऐं पोइ इन शइ खे उहे कवर कोन करे सघिया, हाणे उन्हनि खे ज़िंदा रहण जे लाइ बि उहे पेरेंट्स जेको आहे उहे ड्रग्स ॾियनि था। इहो क्राइम ॿिया अॼु जे दौर में असां पेरेंट्स जेको आहे इन शइ जी केयर कोन कंदा आहियूं त असांजे ॿारनि जे सराउंडिंग में इर्द गिर्द उनजा जेके दोस्त आहिनि उन्हनि जा दोस्त कहिड़ा आहिनि, छो जो ॿारनि जो पहिरियों दोस्त ई पेरेंट हुजणु घुरिजे, शुरूआति ई उन्हनि जी पेरेंट्स सां हुजे ताकी उहो ईज़ीली पंहिंजूं ॻाल्हियूं पंहिंजे वालदेन सां करे सघनि ताकी उन खे कंहिं ॿिए दोस्त जी ज़रूरत ई न पए। पर हम उमिरि दोस्त जी हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी जेको आहे उहा मज़ो हूंदो आहे त उन जे करे उहो उन सां ज़रूरु एफिलेटेड थींदो, पर उन ॻाल्हि में केयर करणु पेरेंट जी ज़िमेदारी आहे। पेरेंट्स जी ज़िमेदारी में इहा शामिलु कोन्हे सिर्फ़ु त उनखे सुठो स्कूल ॾियणो आहे ऐं घर में सभु कम्फर्ट्स ॾियणियूं आहिनि ऐं बाक़ी जेको आहे उहो जेॾां अचे पियो इन ॻाल्हि जे लाइ त पोइ इन जे लाइ इहे सभु शयूं बि पाण खे नज़र रखणी पवंदी। हीउ जेको मुआशिरो आहे ॾाढो ख़तरनाक मुआशिरो आहे, माहौल में ऐं इन माहौल में ख़्यालु रखिणो पवंदो छो जो हर ॿार जॾहिं स्कूल में हिकिड़ी क्लास में वेहण वारा 20 ॿार हर कंहिंजे पेरेंट्स जी पंहिंजी तबियत हूंदी, उनजे रहण सहण पंहिंजो हूंदो ऐं जॾहिं उन जी केयर कहिड़े नमूने थिए थी पई उहो ॿार खे वेही करे जेकॾहिं हिकिड़ी
बुरी आदत या का बि उनखे प्रोमोट करे ॿुधाईंदो। हा कॾहिं कॾहिं पेरेंट्स जॾहिं दोस्त थी करे ट्रीट कंदा आहिनि त पोइ ट्रीट करण में छा हूंदो आहे, मूंखे हिकिड़ो ॻाल्हि मुंहिंजे उस्ताद जी यादि आई त मुंहिंजे उस्ताद ॿुधायो त मुंहिंजे नंढड़े मूंखां पुछो त बाबा सिगरेट छा थींदो आहे, त मूं उनखे चयो त बाबा ही सिगरेट जेको आहे हीअं ॾिसो, ऐं उनखे ॾेखारियईं ऐं उनखे पीअण जी बि ॻाल्हि बि कयईं ऐं पंहिंजे साम्हूं पीआरियईं ऐं पोइ चयईं त हाणे कीअं महसूसु थियो आहे तव्हांखे, त पोइ पीअण जे बाद उन चयो त बाबा हीअ त कड़वो आहे, ऐं पोइ उनखे हुन हिकिड़ी खामी ॿुधाई त पीउ उनखे 4 खामियूं ॿुधायूं, त जॾहिं 4 खामियूं ॿुधायूं त हुन उन शइ खे इग्नोर करे छॾियो। हाणे जेकॾहिं इहो साॻियो सिगरेट पंहिंजे दोस्त सां गॾु जेकॾहिं पीअण शुरू करे हा त उते पीअण जे दौरान हू दोस्त उनखे उन जूं 5 ख़ूबियूं ॿुधाया बिल्कुलु ऐं उन मां हू प्रोमोट थिए हा। ऐं इहे अहिड़ियूं शयूं आहिनि जेके ॻाल्हियूं असां पाण माना ॿारनि खे इन क़िस्म जी जेकी आहे तरबियत कोन करे सघंदा आहियूं, जंहिंजे करे ॿार जेको आहे अहिड़नि माण्हुनि जे हथनि चढ़ी वेंदो आहे जो उहो ॾिसंदो आहे कंहिंजे हथ में सिगरेट ॾाढो ख़ूबसूरत लॻे थो पियो त उनजी बि ख़्वाहिश हूंदी आहे त मुंहिंजे हथ में बि ईअं सिगरेट अचे। पहिरें हू ख़ाली सिगरेट खे हथ में खणणु सिखंदो आहे, पोइ चपनि ते रखणु सिखंदो आहे, पोइ हलाए करे पोइ धुओं कढणु, त अहिड़े नमूने जॾहिं त उनखे इहा जेकॾहिं समूरी ज़रूरत पए त हिके ॾींहं ते पंहिंजे साम्हूं ई उनखे उनजा मेरिट्स ऐं डीमेरिट्स ॿुधाए उनखे इस्तेमालु करे उनखे सम्झाइजे। यस ॾाढी त ज़बरदस्त ॻाल्हि कई, ॾाढी इंपॉर्टेंट ॻाल्हि कई। न सिर्फ़ु सिगरेट, मूंखे लॻे थो ज़िंदगी जा जेतिरा एस्पेक्ट्स आहिनि न, असांखे पंहिंजे ॿारनि खे ही वो वक़्तु आहे जंहिंमें असांखे पंहिंजे ॿारनि खे पहिरीं खां ई उन्हनि तमामु शयुनि जे बारे में एजुकेट करिणो पवंदो, बिकॉज़ असां एतिरो हिकु फास्ट दौर में अची विया आहियूं ऐं हिकु ग्लोबली हिकु अहिड़ी हिकु लहर छायल आहे जेको हर ॿार खे वक़्त खां पहिरीं सभु कुझु ख़बर आहे। सो ऐं उनखे सभु कुझु एक्सपीरियंस वक़्त खां पहिरीं ई खपे, हुनजी एज अचे न अचे पर उनखे उहो सॼो एक्सपीरियंस पहिरीं ई खपे। त इहा ॾाढी हिकु इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे त अगरि असां ॿार खे पहिरीं पाण ई हिकु फ्रेंडली एनवायरनमेंट में हर बुरी ऐं सुठी शइ जी एजुकेशन असां ॾेई छॾंदासीं त सुभाणे उनखे क्या क्यूरियोसिटी हूंदी कोन ॿाहिरि उनखे ॾिसण जी। त इहा न सिर्फ़ु हिकिड़ी जॻह ते बल्कि मूंखे लॻे थो हर जॻह ते। हाणे उहो ज़मानो न आहे जो ॿारनि जो अखियूं बंदि करे पोइ टी वी ॾेखारिजनि, जेका हिकु फैक्ट्स ते रखी था ॻाल्हि ॾिसो, त हाणे उहो टाइम न आहे जो ॿारनि जे अखियुनि ते तव्हां हथु रखो, बल्कि उन्हनि खे एजुकेट कयो हर शइ जे लाइ। बिकॉज़ अगरि तव्हां न कंदो त फलां जॻह तां हुनखे एजुकेशन मिलंदी ऐं उनजे बारे में तव्हांखे ख़बर न हूंदी अथव सही एजुकेशन आहे या ग़लति एजुकेशन आहे। इन खां पहिरीं जो ग़लति एजुकेशन वठे तव्हां हुनखे सही एजुकेट करे छॾियो। जल्दी सां ब्रेक जी तरफ़ हलूं था, ॿियूं कुझु ॻाल्हियूं में शामिलु कंदासीं, पर जी वक़्तु आहे ब्रेक जो। तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। वेलकम बैक मुझे तमाम प्यारे प्यारे व्यूवर्स के। अच्छा सना साहिबा, तव्हांजी तरफ ईंदम और ज़रा सा मैं जानना चाहती हूँ कि ये जितनी आपने अभी थोड़ी देर पहले हम जो डिस्कस कर रहे थे, जितनी चीज़ें आपने हमारे व्यूवर्स तक पहुँचाई, मैं ज़रा सा आपकी एक्सपीरियंस से एक एम्पावर्ड वुमेन को अपने व्यूवर्स तक पहुँचाना चाहती हूँ। वो वुमेन जिसके लिए हम जब आप डायरेक्शन की बात करते हैं या किसी भी टेक्निकल चीज़ की बात करते हैं, टेक्निकल काम की बात करते हैं, तो हमारी काफ़ी ऐसी औरतें हैं जो पीछे हो जाती हैं। हालांकि वो टैलेंट उनमें होता है लेकिन वो पीछे हो जाती हैं। तो कितना मुश्किल रहा एक औरत होके और एक लड़की होके, क्योंकि बहुत यंग एज से आपने काम स्टार्ट किया, इस तमाम जितना ये जो टाइम था, इस टाइम स्पेन में एक औरत होके लोगों को फेस करना, रिसर्चेस पे जाना, फील्ड वर्क करना, कितना मुश्किल था? मुश्किल होता है, लेकिन मुझे लगता है कि इस फील्ड में नहीं, हर फील्ड में हर तरह के लोग होते हैं। आपको हमेशा से थोड़ा सा स्ट्रॉन्ग और अपने मोटिव पे बस आपने रहना पड़ता है आपको, क्योंकि आपके सर्कल में बहुत से सराउंड आते हैं, बहुत से लोग होते हैं, पॉलिटिक्स भी झेलनी पड़ती है समटाइम आपको, मतलब ये तो बहुत कॉमन सी थिंग है ना। लेकिन मेरे ख्याल में आप अपना जो काम करना चाहते हैं वो आप अपना बेस्ट डिलीवर करिए। जो सराउंड में आपके लिए जो कुछ कहता है उन सब की बातों को मतलब सुन के आप कभी भी अपने आप को डिसअपॉइंट नहीं करें और स्ट्रांग होकर अपने करियर में आगे ग्रो करते जाएं। अगर आप अपने करियर में पॉजिटिव चल रहे हैं तो डेफिनेटली सक्सेस भी आपको मिलेगी, और इस तरह के लोगों से कभी घबराना नहीं चाहिए। तो जो वुमेन्स है ना, उनके अंदर, अपने अंदर मैं ये कहती हूँ कि हर औरत बहुत मजबूत होती है, क्योंकि जब औरत
माँ बन सकती है तो ज़िंदगी में वो कुछ भी कर सकती है। हाँ। और बस यही है कि आप अपनी प्रोफेशनल लाइफ में आगे बढ़ें, क्योंकि इस वक्त तो बहुत इंपॉर्टेंट हो गया है कि वुमेन एम्पावरमेंट बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट है। हमारी पाकिस्तान का जो भी सोसाइटी में इस वक्त इशूज़ चल रहे हैं, तो हर घर में एक औरत को स्ट्रांग होके, जो घरों से नहीं भी निकलती थी अब उनको ऑनलाइन वर्किंग करनी पड़ती है, या कुछ घर से बाहर निकल लेती है जिनको सहूलत है इस चीज़ की, तो आप स्ट्रांग रहें, क्योंकि घर के अंदर भी अगर कोई ऑनलाइन वर्किंग करे तो उसमें भी बहुत सी चीज़ें फेस करनी पड़ती है, क्योंकि आपने पब्लिक डीलिंग तो हर डिपार्ट में करनी पड़ रही है, चाहे वो शोबिज हो, चाहे वो डॉक्टर्स हो, चाहे वो कोई भी अगर आप मतलब कॉलेजेस में प्रोफेसर भी होते हैं तो आपको पब्लिक डीलिंग तो करनी पड़ती है। तो औरत का मजबूत होना और स्ट्रांग होना बहुत ज़रूरी है, और उसके लिए सबसे इम्पॉर्टेंट ये है कि फैमिलीज अपनी बच्चियों को सपोर्ट करें। हर घर में अगर आप अपनी बेटी को, वही बात है ना कि आप बच्चों के साथ बॉन्डिंग डेवलप करें, उनको कॉन्फिडेंट करें, और वो जो भी काम कर रहे हैं वो आपसे शेयर करें, तो कभी भी ना वो रॉन्ग होंगे, और वो उनको पता होगा कि हम पीछे से स्ट्रांग है, हमारी फैमिली हमें हर तरीके से सपोर्ट करेगी, तो कभी भी कोई भी लड़की जो है वो बाहर काम करते हुए फिर वो कभी गिव अप नहीं करेगी। बिल्कुल। अच्छा, मुझे ये बताइए कि आपने इतने अरसे से माशाल्लाह हर काफ़ी जगहों पे काम किया, क्या जेंडर कहीं पे कोई बैरियर है? काफ़ी लोगों का काफ़ी कुछ कहना होता है ना, तो क्या कोई आप जब एक फ़ीमेल जेंडर की बात करते हैं तो क्या ये जेंडर कहीं कोई बैरियर आपके जेंडर की वजह से कोई देखा है आपने? बिल्कुल, मुझे फेस करना पड़ा और अभी तक कर रही हूँ, क्योंकि प्रोडक्शन में भी बहुत ज़्यादा होता है ये सब कुछ, क्योंकि फीमेल्स बहुत कम है इस फील्ड में ना। तो अब मैं सपोज सबसे पहली बात, अगर मैं कहीं इंटरव्यू के लिए जाती थी ना, तो मैं जैसे असिस्टेंट डायरेक्टर के लिए जब जाती थी तो मुझसे पहला सवाल ये किया जाता था, सीवी देखने के बाद पहला सवाल मुझसे ये किया जाता था कि अच्छा आप मैरिड हैं तो आप काम कैसे करेंगी, मतलब आना जाना कैसे करेंगी, घर से परमिशन है, मुझसे ये सवाल किए जाते थे। मतलब मैं जिस जॉब के लिए आई हूँ, मुझे उसके इंटरव्यू के बजाय मुझसे मतलब सबसे पहले कि मैं फीमेल हूँ, मैं मैरिड हूँ, मेरे बच्चे होंगे, मेरे मसले मसाइल होंगे, तो उस चीज़ को सबसे पहले वो पूछा जाता था। तो वहाँ पर मुझे कहीं ना कहीं ये होता था कि यार मतलब जब मैं घर से बाहर आ गई हूँ और मैं जॉब के लिए अप्लाई करूँ, तो डेफिनेटली मतलब एक कॉमन सी बात है ना कि डेफिनेटली आपको परमिशन होगी, अलाउ का आप जब भी तो आ रहे हैं ना, तो मतलब एक ऑड सा क्वेश्चन मुझे बड़ा सम टाइम ना अंदर से मतलब बहुत ज़्यादा हर्ट करता था। और मैं घर में जाके कभी कभी मतलब अपने हस्बैंड से, यार मुझसे ये क्यों पूछते हैं कि मतलब कि आप परमिशन है आपको, घर से आना जाना कैसे मैनेज करेंगी, तो मैं कहती थी मतलब मुझे बहुत अच्छा नहीं लगता, ये सवाल मुझे हमेशा मतलब हर्ट करता था। खैर ये सब होता रहा, और फिर ये भी होता है कि सम टाइम जैसे अब फर्ज करें कोई बड़े प्रोजेक्ट्स होते हैं तो उसमें वो लोग प्रेफर करते हैं कि मेल हो, क्योंकि मेल जो है वो, क्योंकि हमारे जो प्रोफेशन है एडी साइड पे आपको पता है कितना आपको ना स्ट्रेस मिलता है। हाँ। प्रोडक्शन का एक स्ट्रेस होता है, तो उनको ये लगता है हार्ड वर्किंग जॉब है तो लड़की नहीं कर पाएगी। अच्छा मेरे बारे में तो खैर अगर मैं करती थी, जिन्होंने मेरे साथ काम किया वो कहते नहीं ये लड़की नहीं, ये लड़का ही है, तो मैं अल्हम्दुलिल्लाह मतलब हार्ड वर्क कर लेती हूँ और मैं वो प्रेशर झेल लेती हूँ, लेकिन हर लड़की नहीं कर पाती है। हाँ। ये भी हकीकत है, लेकिन इस वजह से जेंडर मुझे कहीं कहीं मतलब लगा कि लड़कियों को थोड़ा सा मतलब मुझे प्रायोरिटी नहीं दी जाती थी फीमेल होने की वजह से ना, क्योंकि बहुत से प्रोजेक्ट्स थे जिसमें मुझे सेकंड एडी के तौर पे रख लिया जाता था या सेकंड असिस्टेंट डायरेक्टर पे लिया जाता था, और हालांकि मैं कैपेबल थी, मैं काम भी डिलीवर कर रही होती थी, लेकिन सिर्फ मेरी जेंडर की वजह से मुझे सम टाइम वो डेजिग्नेशन नहीं मिलता था। अच्छा, काफ़ी जगहों पे मैंने ये भी देखा है सना साहिबा कि जब आपके पास वैकेंसीज आती हैं तो वहाँ स्पेसिफिकली मेंशन होता है फीमेल्स के लिए कि अनमैरिड फीमेल्स या वो फीमेल्स जो मदर नहीं है उनके लिए स्पेसिफिक, उनके टैलेंट बेस पे उनको जॉब नहीं मिलती है। अगर कोई टैलेंटेड है लेकिन वो मदर है और मैरिड है तो वो जॉब उनके लिए नहीं है, हालांकि वो टैलेंटेड है। ये भी एक फैक्टर है जो काफ़ी जगहों पे, ना सिर्फ हमारी फील्ड में, काफ़ी जगहों पे मुझे नज़र आया। और ये तो पर्सनलाइज एक जो इंटरव्यू होता है वो तो चले फिर भी एक जो दो लोगों की कॉन्वर्जेसन होती है, पर ये तो आप पब्लिकली अनाउंस कर रहे हैं कि अच्छा जी मैरिड वुमेन है तो वो जॉब नहीं कर सकती, इन्हें जो तहां जो अच्छा ख्याल है इन बारे में। हाँ बिल्कुल, मुख़्तलिफ़ जगहनि ते मुख़्तलिफ़ जेको आहे उन नज़रिए सां जेको आहे अपॉइंटमेंट्स थींदियूं आहिनि। पोइ मुंहिंजे ख़्याल में त इहो जेंडर डिस्क्रिमिनेशन न हुजणु घुरिजे। जेको आहे मेरिट, अॼुकल्ह तव्हां ॾिसो त हर फील्ड में जेको आहे टॉप रैंकिंग में छोकिरियूं अचनि थियूं पियूं। एजुकेशनल इंस्टीट्यूट्स में ॾिसो, जॾहिं बि उन्हनि जी पोज़ीशन्स डिक्लेयर थींदियूं आहिनि तो छोकिरियूं उनमें टॉप पोजीशंस में हूंदियूं आहिनि। असांजा छोकिरा बदकिस्मती सां शायदि कोन था पढ़नि, नियाणियूं वीचारियूं जेके आहिनि उहे सॿाजड़ियूं घर में वेही करे पढ़ी वठनि थियूं, ऐं छोकिरा शायदि कोन था पढ़नि पिया। पर तंहिं हूंदे बि जेको आहे इहो जेंडर डिस्क्रिमिनेशन जे हिसाब सां
इहे आहिनि, पर उन जे लाइ बि कानून में त इन्हनि जे लाइ बि हिकिड़ी वुमेन हेरासमेंट एट वर्क प्लेस कानून ठहियलु आहे। इन्हनि जी जेके आहिनि कॾहिं बि उनखे वर्क प्लेस ते जेकॾहिं हिरासा कयो थो पियो वञे, ॾाढो सख़्तु कानून आहे। ऐं उन जे लाइ सिर्फ़ु हिकिड़ी सादा एप्लीकेशन ॾेई छॾो मुअत्सिब आला के बसि तव्हां आज़ादु, ऐं पोइ तव्हां उन जा रिज़ल्ट ॾिसो। पर अक्सर करे थींदो ईअं आहे त पहिरें त उनखे पंहिंजे घरां जेको आहे अहिड़ी सपोर्ट कोन मिलंदी आहे। पोइ जेके शादीशुदा छोकिरियूं हूंदियूं आहिनि उहे इहे ॻाल्हि लिकाए छॾींदियूं आहिनि त बाबा मूंखे इहा ॻाल्हि डिस्क्लोज़ न आहे करणी, ईअं न मुंहिंजो घरु डिस्टर्ब थिए। सभ खां पहिरियों त ईअं हुजणु घुरिजे त छोकिरी जेकी वर्किंग वुमेन आहे उन खे पंहिंजे मुड़ुस खे एतमाद में वठणु घुरिजे, ताकी उन जे मुड़ुस जो बि उन ते इहो कॉन्फिडेंस डेवलप थिए त मुंहिंजी घरवारी जेको आहे इन शइ खे बर्दाश्त कोन कयो आहे, इन शइ खे ग़लति सम्झे थी पई। ऐं ईअं करणु घुरिजे। ऐं छो जो इन्हनि शयुनि खे जॾहिं प्रोमोट कयो वेंदो पोइ न उन्हनि खे इहे जेके आहिनि न इहे जेके डिस्क्रिमिनेशन्स आहिनि त सिंगल हुजणु लाज़मी आहे ऐं जेके आहिनि ॿियूं शयूं इहे शयूं पोइ ऑटोमेटिकली ख़तमु थी वेंदियूं। त असांजे लॉ फील्ड में अवां ॾिसंदो त असां वटि इन शइ जी वॾी हिकिड़ी तमामु कोर्ट्स में इलाही जेको पहिरें छोकिरियूं तमामु घटि हुयूं, हींअर असांजूं कोर्ट्स में इलाही छोकिरियूं आहिनि जेके वकालत जी फील्ड सां वाबस्ता आहिनि ऐं फ्रीली माना केरु उनखे कंहिंजी ज़रूरत न है जो केरु उनखे हिरासा करे सके। हाँ हाँ सही। अच्छा जैसे आप कुछ कहना चाहेंगे? हाँ मैं इंटरप्ट करना चाहूँगी। जी जी। मुझे ऐसा लगता है कि लॉ ने हमें इतना ज़्यादा स्ट्रॉन्ग नहीं किया था हैरेसमेंट के पॉइंट से, लेकिन जब से ये मोबाइल फ़ोन आया तो हम बहुत सिक्योर हो गए। फीमेल्स के लिए मोबाइल फ़ोन एक नेमत है क्योंकि हैरेसमेंट के इश्यूज़ अब हम लोगों के लिए बहुत कम हो गए हैं। और मैं क्योंकि हम जिस फील्ड में हैं तो हमें मतलब एक तरह से सिक्योरिटी ना हमें सेल फोन ने दी है। क्योंकि अगर हस्बैंड के कुछ इश्यूज होते थे तो वो लीगल प्रोसेस इतने ज़्यादा प्रॉब्लम वाले होते कि लड़कियां अक्सर तो कंप्लेन कर ही नहीं पाती हैं। जब भी कभी किसी बहुत कम, चले कॉर्पोरेट सेक्टर में तो फिर भी आप हस्बैंड के आपके वहाँ पे वो होते हैं, डेस्क होते हैं, वहाँ पे आप कंप्लेन कर देते हैं, बट हमारी जैसी फील्ड में हम कहाँ किसी को कंप्लेन करें। लेकिन इस वक्त सेलफोन की वजह से हमें थोड़ा सा मतलब हमें स्ट्रॉन्ग कर दिया गया कि अब लोग बात करते हुए सोच समझ के बोलते हैं। इवन चैट्स पे भी आपको भी ऐसा होता होगा पहले के मुकाबले में अब हमें थोड़ी सी प्रोटेक्शन मिल गई है। हाँ। क्योंकि वाकई हरासमेंट तो हमारी डेली लाइफ में मतलब हर कोई फेस करता है। हर डिपार्टमेंट और अच्छा ये उसके जिस तरह आप फ़ोन की बात करिए, फ़ोन ने आसानी वाकई बहुत कर दी है। और लेकिन मुझे लगता है यहाँ भी जिस तरह एक औरत फ़ोन के आने से अपने आप को सिक्योर फील करती है, मुझे लगता है कानून भी इसी तरह फ़ोन के आने से बड़ा सिक्योर हो गया है। क्योंकि पहले ज़ाहिर कानून तो कहें जे मिट्टी माइटी थे तो कुछ चवंदो कोन, उन्हनि खे प्रूफ खपे, एविडेंस मिल जाता है। एविडेंस असांखे मिली वेंदो आहे। त मुंहिंजे ख़्याल में कानून बि उन जे अचण सां स्ट्रॉन्ग थियो आहे। पर अवां जेकॾहिं प्रीवियस रिकॉर्ड खे रिव्यू करो त बिल्कुलु ईअं आहे, औरतुनि खे प्रायोरिटी मिली आहे। जेकॾहिं उहा सची या कूड़ी कंप्लेंट बि खणी वञे थी त मर्द ख्वार थी थो वञे पियो। ये बात बिल्कुल ठीक है आपकी। ऐं उन खे वरी जेको आहे कॾहिं कॾहिं जेको आहे उहो ग़लति ट्रैक ते बि जेको आहे यूज़ कयो वेंदो आहे, ग़लति टूल जे ज़रिए प्रमोशन्स वठण जी महिल ब्लैकमेल करे ऐं मुख़्तलिफ़ तरीक़ा। ऐं छो जो जिते एम्पावर करे थो पियो, जिते पावर मिले थो पियो, उते मिसयूज़िस बि आहिनि। ऐं इन्ही जीअं तव्हां मोबाइल जी फैसिलिटीज़ ॿुधायूं त अहिड़े नमूने मोबाइल जी फैसिलिटीज़ बि आहिनि, मोबाइल जा डिसएडवांटेजिस बि आहिनि। ऐं किथे किथे जेको आहे माण्हू हिकिड़ो एतमाद में, हाणे इहो हर जाइ ते उहो साबित कोन कंदो त मुंहिंजो एतमाद में मुंहिंजो रिश्तो हुन सां कहिड़ो हुयो, कहिड़े सिलसिले में मां ॻाल्हायो पए, ऐं सिर्फ़ु हिकिड़ो शॉर्ट क्लिप बि उनजे लाइ मौत जो सबबु बणिजी वञे। ऐं अहिड़ा कई इंसिडेंट थिया। नंढड़ो क्लिप ठहण जे करे जेको आहे, जीअं हीअं रिसेंटली हिकिड़ो हले थो पियो, मीडिया जो डायरेक्टर आहे जंहिंखे ट्रैप करे ऐं पोइ इहे रिकॉर्डिंग्स या वग़ैरह इहे सभु कुझु हलियो। त ॾिसो न केॾो बज़ाहिर त असां ॾिसूं था पिया त उन खे फेसबुक ते ऐं सोशल मीडिया मुख़्तलिफ़ फोरम्स ते उनखे वॾो तज़हीक जो निशानो बणायो वेंदो पिया। त मां फील करां थो पियो त हिकिड़ी तरफ़ त उनखे तज़हीक जो निशानो बणायो वियो आहे, ॿी तरफ़ उन सां कहिड़ी कैफ़ियत हिन महिल हूंदी ऐं उहो कहिड़ी कैफ़ियत मां गुज़रंदो पियो हूंदो। माण्हू सिर्फ़ु हिकिड़े पासे खे ॾिसनि था, सिके जे हिकिड़े तरफ़ खे ॾिसो था, ॿिए तरफ़ खे बि ॾिसो त छा इन शइ जी ज़्यादा पब्लिसिटी करण सां उन माण्हू खे इन जो नुक़सान त न थींदो। ऐं बजाए उन खे इनहांस करण वधाइण जे
ऐं ॾिसो त केॾो इन जा एडवांटेजिस बि आहिनि डिसएडवांटेजिस बि आहिनि। यही है, बिल्कुल बिल्कुल यही है। और ये डिसएडवांटेजेस जो हो गए, अभी हम यूथ के ऊपर बात कर रहे थे, बच्चों के ऊपर बात कर रहे थे, तो साइबर क्राइम सेल जो है, मेरा वहाँ पे जाने का इत्तेफाक हुआ था, तो वहाँ पे मैंने मोस्टली ऐसे केसेस देखे कि मतलब 16-17 साल के बच्चे, उनकी किसी से फ्रेंडशिप हुई, मतलब मोबाइल के जब हम डिसएडवांटेजेस पे आ जाते हैं, तो उनकी दोस्ती हुई और उसके बाद उन्होंने मतलब गुस्से के अंदर सोशल मीडिया पे, फेसबुक पे उसकी कोई वीडियो, कोई चीज़, इस तरह की चीज़ें लगा दी। अब वहाँ पे जो पेरेंट्स थे बेचारे, उनको पता ही नहीं था कि उनके बच्चे का मतलब किसी के साथ फ्रेंडशिप चल रही है, और कुछ केसेस ऐसे भी थे कि वो इंगेज थे या किसी का निकाह हुआ था, फिर वो टूट गया, उसके बाद उसने अपनी मतलब वाइफ थी या मंगेतर थी, तो गुस्से में उसकी किसी फेक आईडी पे चीज़ें लगा दी, फिर उसने कंप्लेन कर दी थी, तो वो बेचारी जो पेरेंट्स थे वो रो रहे थे। अब वो लड़की, खैर वो मैं किसी लड़की के बारे में कुछ कह नहीं सकती, लेकिन उसने अपने मेंटली प्रेशर में आके या मतलब पॉजिटिव हो के उसने वो एक्ट कर लिया उस बच्चे ने। हाँ। लेकिन क्या हुआ, वो लीगल केस हो गया। तो अब मतलब हमें बच्चों को मतलब बहुत ज़्यादा प्रोटेक्शन की ज़रूरत है कि बच्चों पे हम नज़र रखें, उनकी काउंसलिंग करते रहें कि ये सेल फोन में मतलब, क्योंकि जाहिर सी बात है माइंड जो है इंसान का वो कंट्रोल में नहीं होता। वो एज ऐसी होती है कि उस एज में आप बगैर सोचे समझे, मतलब उसने तो अपने तौर पे वो सोशल मीडिया पर डाल दी कि चलो मतलब मुझसे ये इसका क्लैश हो गया तो मैं ये करूँगा, लेकिन उसका साइड इफेक्ट क्या हुआ, उस लड़के ने लीगल केस कर दिया। हाँ, वो लीगल केस हो गया, उसके बाद वो लड़के की लाइफ तो स्पॉइल हो गई ना। बिल्कुल, और उसके पेरेंट्स रो रहे, वो कुछ कर भी नहीं सकते थे कि मतलब वैसे वो बच्चा सही था, बच्चा अच्छा था, शरीफ था, सब कुछ था, लेकिन वो मेंटली उसने मतलब जाहिर सी बात है उसके अंदर एक इमोशन आया, उस इमोशन के चक्कर में उसने वो चीज़ कर दी, तो इस तरह से क्रिमिनल रिकॉर्ड ही हो गया उसका ना। रिकॉर्ड हो तो गया, ये बिल्कुल, बड़ा बिल्कुल। बहुत इंपॉर्टेंट हो गया, मोबाइल से बच्चों को अपना अवेयर रखना और चीज़ों पे मुश्किल होता जा रहा है। मुझे लगता है इन सारी चीज़ों का हमारा जरा शो जी डायरेक्शन बे तरफ़ हली वही है, पर इहा एक्चुअली अॼो के ज़माने जी ॻाल्हियूं आहिनि जेके कॾहिं कॾहिं करणु ज़रूरी हूंदियूं आहिनि। त ये जो जितनी चीज़ें हम यहाँ पे डिस्कस कर रहे हैं, इन सब चीज़ों का हल सिर्फ वो वक्त है जो शायद आज के बच्चे को हमारे मिल नहीं रहा है। असांजे ॿारनि खे या असांजे जेके गार्डियंस आहिनि उहे सही तरीक़े सां अगरि सही वक़्तु ॾेई ऐं सही अटेंशन ॾेई ॿारनि जी परवरिश कनि त शायदि इन तरीक़े जूं जेके शयूं असांखे नज़र अचनि पियूं, अहिड़ियूं शयूं असांखे न फेस करणियूं पवनि, न असांखे ॾिसणियूं पवनि। अच्छा, थोरो सो इन सां गॾोगॾु हिकु ॿी शइ जेका कॉमनली असांजे मुआशिरे में असांखे नज़र ईंदी आहे, जेका अगेन शायदि हिन जे स्मार्टफोन जे अचण खां पोइ शायदि काफ़ी हद ताईं कवर थी आहे या अवेयरनेस जे करे कवर थी आहे, ऑनर किलिंग जेका असां वटि थींदी आहे, उहा अॼु बि असांखे केसिस साम्हूं ईंदा आहिनि। ऐं हिकु ऑनर किलिंग, ॿियो त न्याणी जी पैदाइश ते किलिंग। रिसेंटली हिकु वाक़ियो थियो त 6 ॾींहंनि जी उहा बेबी हुई जिनखे हुनजे फादर पाण क़तल करे छॾियो, तौबा इस्तफ़ार। त उहे अहिड़ा केसिस जेके असां वटि साम्हूं अचनि पिया, उन्हनि ते केतिरो कानूननि केतिरो कंट्रोल थियो आहे, ऐं केतिरा अहिड़ियूं शयूं आहिनि जेके रिपोर्ट थींदियूं आहिनि असां वटि। जीअं पाण फरमायो वियो त रिपोर्ट थियण जे करे या जेको सेल फोन या जेके मीडिया ते हाईलाइट थियण जे करे इन्हनि ते काफ़ी जेको आहे उहो बहितरी अची वई आहे, पर इहे मामला जेके आहिनि शुरू खां वठी ज़माने जाहिलियत खां वठी करे हलंदा था अचनि पिया ऐं एसी ताईं हलंदा ईंदा जेसीं ताईं जाहिलियत ख़तमु न थींदी। असां वटि जेको आहे पढ़ाई जो मयार अवां ॾिसो था पिया, ऐं पूरे मां त हिन महिल सिंध जे मुतालिक़ ॻाल्हाईंदुसि त इंटीरियर सिंध में तालीम नाले जी का शइ न आहे। उते ॾाढी ॾुखी थी वई आहे तालीम, ऐं तालीम जेकी आहे उहा अञा बि माण्हू उनखे पंहिंजी बुनियादी मसइलो कोन था सम्झनि, अञा बि उहे मसइलो रोड खे था सम्झनि, अञा ताईं उहो मसइलो जेको आहे उहो पीअण जे पाणी खे सम्झनि था, पर बुनियादी जेकी ज़रूरत आहे इहा जेकॾहिं तालीम बहितर थी वञे त इन तालीम सां सभु कुझु बहितर थी वेंदो। असां जेतिरे क़दुरु ॾिठो आहे त हर पेरेंट जंहिं शइ खे अॻु में ऐब सम्झियो वेंदो, अॼु उन शइ खे हर कोई ख़ुशी सां इहा ॻाल्हि कंदो आहे त मां पंहिंजे पुट जूं या मां पंहिंजी न्याणी जूं यूनिवर्सिटी मां हेतिरा पैसा ॾेई ही डिग्री वरिती आहे या ही पैसा ॾेई करे मार्क्स वधाया आहिनि या A1 ग्रेड वरितो आहे। जंहिं शइ खे अॻु में ऐब सम्झियो वेंदो, अॼुकल्ह हिक ॿिए खे इहा ख़ुशनूदी हासिलु करे, बाबा तूं जेको आहे इन शइ ते तूं पंहिंजी न्याणी जे लाइ जेकॾहिं ॿ रुपया भरे छॾिया त कहिड़ो मसइलो हुयो। असां त हैरान थींदा आहियूं त इहे ॻाल्हियूं असां जॾहिं पढ़िया हुआसीं त इन्हनि शयुनि खे कॉपी खे त हिकिड़ो ऐब सम्झियो वेंदो, अॼुकल्ह त कॉपी त माना नंढड़ी ॻाल्हि थी वई। त जॾहिं मार्क्स वठण जे लाइ हिक ॿिए खे माण्हू प्रोमोट करे त मां पंहिंजी न्याणी जे लाइ वरितियूं आहिनि, तोखे बि वठणु घुरिजनि, त जेसीं ताईं
इहा जाहिलियत ख़तमु न थींदी, पढ़ाई जो मयार बहितर न थींदो, माण्हू एजुकेशन सां वाबस्ता न थींदा, एसी ताईं इहा ऑनर किलिंग हलंदी रहंदी। ऐं असां जेतिरे क़दुरु मां इन पंहिंजी वकालत जी फील्ड खां पोइ इन्हनि शयुनि खे तमामु वेझो थी ॾिठो त ऑनर किलिंग पंहिंजे मुख़्तलिफ़ मफ़ादात जे करे बि कया वेंदा आहिनि। इन में ऑनर किलिंग जेकी आहे उहा वधि में वधि बि मां सम्झां थो 40% आहे, 60% उन जूं वजूहात ॿियूं आहिनि। कंहिंजी ज़मीन वणी वई, कंहिंजी न्याणी वणी वई, त पंहिंजी घरवारी खे उन जे जेको आहे जेकी उन जी न्याणी वणेसि थी उन सां जेको आहे ऑनर किलिंग में उनखे क़तल थो करे छॾे पियो ताकी सुभाणे एफ़ज़े में उन जी न्याणी वठे। त मुख़्तलिफ़ वजूहात आहिनि। कंहिंजी ज़मीन वणी वई आहे त उन जी ॿनी में जेको आहे उन जूं नज़रूं आहिनि, हाणे इहा ॿनी कीअं वठिजे, उन में पंहिंजी ऑनर किलिंग में का ॾिठई त पंहिंजी जेका न एतिरे क़दुरु ऑनर किलिंग में सिर्फ़ु तव्हां ॾिठो हूंदो सोशल मीडिया जे ज़रिए बि पंहिंजे जानवरनि सां बि ऑनर किलिंग जो इल्ज़ाम ॾेई छॾनि था पिया। त इहा मां नथो सम्झां त अॼु जे दौर में इहो को पढ़ियल लिखियल माण्हू ईअं कंदो हूंदो। हे त जाइलनि वारा कानून आहिनि ऐं इन जे करे तालीम बुनियादी वजह आहे। जेसीं ताईं तालीम न ईंदी एसीं ताईं इहे ऑनर किलिंग, इहो ऑनर किलिंग वजह न आहे, बुनियादी तालीम वजह आहे। बुनियादी तालीम आहे, बिल्कुलु। बिकॉज़ जॾहिं बि तव्हां मुआशरे में कंहिं सुधार जी ॻाल्हि कंदा आहियो त एजुकेशन तव्हांजो फर्स्ट स्टेप हूंदो आहे। तव्हां तालीम जी ॻाल्हि कयो पिया ऐं तव्हां चयो पिया त असांजी काफ़ी सारी जॻहियुनि ते तालीम जो को ख़ासि इंतज़ाम आहे कोन। असांजो कानून जी जॾहिं ॻाल्हि कजे थी ऐं तालीम जी ॻाल्हि कजे थी त तालीम हासिल करणु पाकिस्तानी कानून जी नज़र में जॾहिं तव्हां तालीम हासिल करण जी ॻाल्हि कयो था त तव्हांजी प्राइमरी एजुकेशन त मुंहिंजे ख़्याल में कानून हर ॿार जो हक़ु आहे। त पोइ उते असांजो जेको कानून आहे उते चवंदा आहिनि त कानून जा जेके हथ आहिनि उहे ॾाढा डिघा हूंदा आहिनि, उते हथ छो नंढा थी वेंदा आहिनि? हाणे मिसाल आहे, मां जीअं मां सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी जो मेंबर बि आहियां ऐं असां इन शइ खे इलाही वेझो थी ॾिठोसीं त ॿार खे प्राइमरी तालीम त बुनियादी हक़ आहे ऐं लाज़मी पढ़ाइणो आहे। एतिरे क़दुरु जेकॾहिं जंहिंजा पेरेंट पढ़ाइनि नथा उन्हनि खे वठी जेल में विझो, पर जॾहिं उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो, कई असां अहिड़ा ऑपरेशन्स कयासीं जेके ॿार मुख़्तलिफ़ वर्कशॉप्स ते नंढड़ी उमिरि में मोबिल ऑयल तब्दील करनि पिया, रोडुनि ते सिग्नल्स ते उहे जेके आहिनि ख़ैरात घुरनि पिया। ऐं जॾहिं उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो, ॿारनि खे वठी पंहिंजी तहवील में अथॉरिटी खे ॾिनो वियो त उतां बि असांखे ख़बर इहा पई त इन में बि वॾा हिकिड़ा गिरोह आहिनि जेके इन्वॉल्व आहिनि ऐं कानून त आहे पर उनखे असां वेझो थी अञा ईअं बि ॾिठोसीं त किथे किथे ॿार या जंहिं घर में कमाई जो को ज़रियो कोन हुजे पियो, पीउ पैरालाइज़ हुजे पियो, कमाइण वारो घर में केरु कोन हुजे पियो, त उनखे वालदा का शइ ठाहे ॾे पई त वञी करे हिनखे गली में विकिण वञी ऐं उहे ॿार जेकॾहिं उहो नथो करे पियो त हाणे उहो उन वटि गवर्नमेंट जे लाइ वटि कहिड़ा फंड्स आहिनि जेके उन जे घर खे जेको आहे उहो हलाए। त ॾिसी करे अहसास बि अचे ऐं हाणे उन शइ खे कीअं करूं त ॿार खे जेल में हुनजो पीउ पैरालाइज़ आहे, असां उनखे किथे करूं? त गवर्नमेंट खे अञा इलाही कमु करणा आहिनि जेके करण जी ज़रूरत आहे ऐं इन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि पेरेंट्स जो कसूरु कोन्हे जंहिंजा ॿार स्कूल कोन था वञनि पिया। सभ खां पहिरियों कसूरु असांजो आहे, असांजो आहे, सभिनी मुआशरे जो आहे। असां पंहिंजे इर्द गिर्द अहिड़नि माण्हुनि खे कोन था ॾिसूं पिया। मिसाल जे तौर ते असां कॾहिं पाण सां इहो वचन कयो आहे त असां बर्थडे जी सेलिब्रेशन ते लख रुपया लुटाए छॾींदा आहियूं पंहिंजे ॿारनि जी। कॾहिं असां इहो चऊं त न असांखे इन बर्थडे जे इन ॿार खे इन ते कन्विंस कयो वञे, इन ते प्रमोट कयो वञे त तुंहिंजा जेके ही पैसा आहिनि इन सां हिकिड़ो ग़रीब असां पढ़ाईंदासीं। त ॿारु इन शइ खे जॾहिं महसूसु कंदो त न मुंहिंजी बर्थडे खां इम्पोर्टेंट हिन जे ॿार जो पढ़ाइणु आहे त असां उन में 2-3 शयुनि जी इज़ाफ़ो कयोसीं। पर जेकॾहिं असां बर्थडे जो बि असां अफोर्ड करे सघूं था पिया त असां पाण सां पाण हिकिड़ो वचन करे छॾूं त ज़िंदगी में असांखे 5 ॿार अहिड़ा आहिनि जेके यतीम पढ़ाइणा आहिनि। त मां सम्झां थो को ॿार असांजो इर्द गिर्द को बि अणपढ़ियल न हुजे, पर असां जेको आहे न उहो मादा परस्त थी विया आहियूं, सेल्फिश आहियूं। असां पंहिंजे पाण ते ई नज़र वेंदी आहे। असां इवन दो पंहिंजे ग़रीब जेको भाउ हूंदो आहे उन जी औलाद जी तरफ़ बि असांजी नज़र न वेंदी आहे। त इर्द गिर्द असां अहिड़ा माना अहिड़े हाल में अची विया आहियूं।
अल्लाह पाक असांजी हालत ते रहम फरमाए। आमीन। ऐं हूअं बि चवंदा आहिनि त जॾहिं बि तव्हां मुआशरे जी अकासी करे रहिया हूंदा आहियो ऐं तव्हां उहा इंडिविजुअल सोच रखी करे रहिया हूंदा आहियो त कॾहिं बि मुआशरे में सुधार न ईंदो आहे। त तव्हांजी जेका जुड़ियल जेका सोच आहे, जेका कम्युनिटी जे वाइज़ जेका सोच आहे, उहा रखणु ॾाढी ज़रूरी आहे, तॾहिं ई मुआशरा तरक़ी कंदा आहिनि, तॾहिं ई मुआशरनि में बहितरी ईंदी आहे। वक़्तु ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक जी। अच्छा, जिथे असांजी एजुकेशन की ॻाल्हि थिए पई, जर्नल एजुकेशन की ॻाल्हि ऐं उन ते कानून उन्हनि जे बारे में तो जनाब फरमाए रहा हा, पर ज़रा सा मैं जानना चाहती हूँ, हम जब बात करते हैं एजुकेशन की तो आप एक जर्नल एजुकेशन के सिस्टम जो हमारा है वो तो एक, वो कहते हैं ना, एक ट्रैक हमारे लिए बना दिया गया है जिस पे हम चल रहे होते हैं, लेकिन फिर जब आप स्पेसिफिकली ऐसी जॉब्स की तरफ आते हैं जो जॉब आपको प्रैक्टिस से ही आपको आगे एजुकेट कर रही होती है, उसकी एजुकेशन के बारे में अगर मैं आपसे जानना चाहूँ, और जब आप डायरेक्शन की बात करते हैं, एक्टिंग की बात करते हैं, या डिफरेंट आप कोई भी एजेंसी स्टार्ट करने की बात करते हैं, यहाँ आपकी जो एजुकेशन है वो कितनी काम आ रही होती है, और क्या स्पेसिफिक हमारे पास ऐसी एजुकेशंस हैं, एजुकेशनल प्रोग्राम्स हैं जो हमें इसके लिए ट्रेन करें? जी बिल्कुल। मीडिया स्टडीज़ भी एक ब्रांच है एजुकेशन की। मीडिया साइंस स्टूडेंट आजकल तो हर प्राइवेट कॉलेजेस में, यूनिवर्सिटीज़ में भी इसको टीच किया जा रहा है। उसके अलावा कराची यूनिवर्सिटी में भी मीडिया साइंस के डिपार्ट है, मैथ्स कॉम है और दूसरा है, तो इसकी प्रॉपर स्टडीज़ भी होती है। लेकिन मैं ये रेकमेंड करूँगी, क्योंकि मीडिया साइंस एक ऐसा सब्जेक्ट है जो फ्लोर प्रैक्टिकल से आप ज़्यादा लर्न करते हैं। हाँ जी, हाँ तो जी। मैं यंगस्टर्स को ये सजेस्ट करूँगी कि आप अपना एकेडमिक जो भी है क्वालिफिकेशन, ग्रेजुएट आप या जो भी कर रहे हैं, वो अपना स्किल्स करें, लेकिन मीडिया साइंस को आप शॉर्ट कोर्सेज और उस तरह की, मतलब सेकंड ऑप्शन के तौर पे आप उसकी स्टडीज़ ज़रूर ले लें, लेकिन फ्लोर पे आके उसकी लर्निंग करके आप इस फील्ड को बहुत अच्छे से सीख सकते हैं। क्योंकि जो मीडिया पास आउट भी आते हैं हमारे पास, वो थ्योरी करके आते हैं, क्योंकि इंडस्ट्री के अंदर वहाँ पे जो प्रोफेसर्स वगैरह होते हैं वो इतना ज़्यादा, मतलब हमारी फील्ड की नहीं होती, क्योंकि फील्ड के लोगों के पास इतना टाइम नहीं होता है कि वो प्रॉपर तरीके से वहाँ पे किसी इंस्टीट्यूट को ज्वाइन कर सकें। तो हम फ्लोर पे देते हैं, और बहुत से ऐसे इदारे हैं जैसे एक्सपोज फिल्म है, राना कामरान साहब, वो मीडिया साइंस स्टूडेंट्स के लिए अक्सर जाकर लेक्चर्स देते हैं, और इस तरह के हमारे ड्रामों के सेट्स पे हम इंटर्नशिप करवाते हैं, फिल्म के सेट पे हम इंटर्नशिप करवाते हैं। तो वो लोग जो इंटर्नशिप करना चाहते हैं वो मुझसे भी रब्ता कर सकते हैं। मेरी अपनी कंपनी 4K क्रिएटिव्स, तो उसके अंडर हम इंटर्नशिप की भी चीज़ें प्रोवाइड करेंगे। डिफरेंट प्रोडक्शन हाउसेस हैं हमारे, जहाँ पे हम उनको रेफ़र कर सकते हैं अगर उनके अंदर पैशन है। लेकिन ये फील्ड जो है ना, थोड़ा सा आपको टेम्परामेंट चाहिए होता है, क्योंकि बहुत लॉन्ग आवर्स में काम होता है, ठीक है, और बहुत स्ट्रेस वाला काम होता है, और रिस्पॉन्सिबल होना हमारी फील्ड के लिए बहुत ज़रूरी है। अगर आप रिस्पॉन्सिबल हैं तो आप फिर मीडिया ज्वाइन कर सकते हैं। अच्छा, जब आप मीडिया साइंसेस की बात करते हैं और उस एजुकेशन की बात करते हैं, उन प्रोग्राम्स की बात करते हैं, ना सिर्फ मीडिया में हम एक्टिंग और डायरेक्शन की बात कर रहे हैं, हम फोटोग्राफी की भी बात कर रहे हैं, हम एडिटिंग की भी बात कर रहे हैं, एक बहुत ही वास्ट फील्ड है। वार्डरोब स्टाइलिंग एक फील्ड है इसके अंदर, मेकअप डिपार्ट एक फील्ड है इसके अंदर, आर्ट डायरेक्टर एक बहुत वास्ट फील्ड है कि आप अगर क्रिएटिव आर्ट डायरेक्टर आप बन जाते हैं, मतलब इसमें 3-4 बहुत इंपॉर्टेंट फील्ड्स हैं। फीमेल्स इसको बहुत अच्छे से ज्वाइन कर सकती हैं। वुमेन एम्पावरमेंट पे हम जब आ रहे हैं, तो आप आर्ट डायरेक्टर बन सकती हैं, आप वार्डरोब स्टाइलिस्ट बन सकती हैं। हाँ जी। और इसमें एक अच्छा करियर ग्रो है आपका, ग्रो है, बहुत सारी चीज़ें, एनिमेशन है, बहुत सारी चीज़ें। लेकिन ऐसा क्यों होता है सना साहिबा कि हम जब भी स्पेसिफिकली अपनी फील्ड की मैं बात करूं, तो हम जब भी वो लोग जो बहुत ही अच्छे से परफॉर्म कर रहे हैं, जो फला डायरेक्शन के नाम है, फला एक्टिंग के नाम है, फला होस्टिंग के नाम है, उनका मीडिया साइंसेस से कोई ताल्लुक़ नहीं होता। जो मीडिया साइंसेस का बच्चा होता है वो कहीं अपनी एक उम्र जो है वो कोर्सेस में, एजुकेशन में, सब जगह वो अपनी उम्र इन्वेस्ट करता है, और उसके बाद जब वो फील्ड पर आता है तो उसको उन्हीं लोगों से ट्रेनिंग लेनी होती है जिनको मीडिया साइंसेस का शायद फर्स्ट अल्फ़ाबेट भी नहीं पता होता। ऐसा क्यों है? मैं ये कहूँगी कि कुछ प्रोडक्शन हाउसेस में, क्योंकि पहले देखें मीडिया साइंसेस जो है अभी पढ़ाया जा रहा है ना, ठीक है, जिस ज़माने में नहीं होता था, उस ज़माने में लोग लर्निंग बेस के थ्रू आए, तो उनका प्रैक्टिकल उनका एक्सपीरियंस तो है, आप उनके अंडर काम करें, उनका एक्सपीरियंस बहुत है।
लेकिन वो जो बात करना चाह रही है कि हाँ वो आके और उसके बाद उन्होंने एक इन्वेस्ट किया हुआ था अपनी लाइफ को, अपने करियर को, और वो जब आते हैं उनको वो रिसोर्सेज नहीं मिलती हैं। तो वो रिसोर्सेज ना होने का रीज़न हमारी गवर्नमेंट है, क्योंकि हमारी गवर्नमेंट ने इस डिपार्ट को मतलब बिल्कुल भी कभी ओन नहीं किया। तो मैं खुद भी इस बात पे, क्योंकि मेरे पास बहुत से मीडिया पास आउट स्टूडेंट्स आते हैं जब हम इंटर्नशिप करवा रहे होते हैं मूवीज़ वगैरह पे, तो मैं खुद परेशान हो रही होती हूँ उनके करियर को लेके ना, क्योंकि हमने वो प्रोफेशनल लाइफ गुजारी है, हमने स्ट्रगल की और हमें पता है कितने मौके हैं और कितने नहीं हैं। ठीक है, क्योंकि गिनती के कुछ प्रोडक्शन हाउसेस हैं, गिनती की कुछ जगहों पे जॉब वैकेंसीज होती हैं, क्योंकि आप अगर कोई आप अपना कोई करियर आप करते हो, एकेडमिक करके आते हो, तो आपको जॉब चाहिए होती है। ठीक है, जॉब नहीं चाहिए होती है तो आपको अपने बिजनेस के तौर पे आप अपना काम करते हो। लेकिन मीडिया साइंस में वो जगहें ही नहीं है, चैनल्स हैं, चैनल्स के अंदर भी मतलब ऑलरेडी सीट्स फुल होती हैं। अब वो सीट्स बहुत कम ही आपको पता है कि खाली होती हैं या एम्प्टी होती हैं। तो वो जो पास आउट होके और माशाल्लाह बच्चे जो हैं वो बहुत पैशन लेके इस फील्ड में आ रहे हैं। और आजकल क्योंकि यूट्यूब सोशल मीडिया इतना आ गया है कि बच्चों का सबसे पहला, अगर वो कोई बच्चा होता है तो वो कहता है मुझे मीडिया साइंस करना है। मीडिया बहुत अट्रैक्ट करता है उनको ना, स्क्रीन देख के उनको ये चमक दमक देख के वो बहुत अट्रैक्ट होकर ज्वाइन करना चाहते हैं। लेकिन जब वो प्रैक्टिकल लाइफ में आते हैं तो उनको वो मौके नहीं मिल रहे होते हैं। तो उसके लिए गवर्नमेंट को थोड़ा सा अगर हमें सपोर्ट करे, गवर्नमेंट इस फील्ड को एक थोड़ा सा प्रॉपर लेके उनके लिए जॉब्स की वैकेंसीज निकाले, जैसे PGVA और डिफरेंट जगहों पे आप देख लें कि हमारा एंटरटेनमेंट साइड के जितने प्राइवेट चैनल्स एक अलग ट्रैक पे चल रहे हैं और हमारे जो गवर्नमेंट का चैनल PTV वो एक अलग ट्रैक पे चल रहा है। इवन के आर्टिस्ट भी आप देख लें कि बहुत डिफरेंट है। तो ये मसाइल का सामना है, ये बहुत तल्ख हकीकत है जी। और वाकई हमारी यूथ को इसकी वजह से बहुत ज़्यादा मतलब प्रॉब्लम फेस करनी पड़ रही है। और समटाइम मैंने ऐसा भी देखा कि बहुत अच्छा मतलब पास आउट स्टूडेंट था, ठीक है, और उसको फील्ड में जब वो इम्पोर्टेंस नहीं मिलती है, वो चीज़ें नहीं मिल रही हैं उसको पॉजिटिव के, मतलब जाहिर सी बात है वो लोग ये सोच के आते हैं कि हम पास आउट होंगे हम डायरेक्टर बन जाएंगे। ऐसा नहीं होता। आपको दोबारा से एज अ AD काम करना पड़ता है, वो करना पड़ता है। उसके बाद लेवल करके मतलब आप अगर 100 में से आ रहे हैं तो 10% मुश्किल से वो उस जगह तक पहुँच पाते हैं। बिल्कुल। और जो नहीं पहुँच पाते वो 20 साल लगाने के बाद, यानी कि उनकी सारी फैमिली लाइफ स्टार्ट हो जाती है, तो फिर उस वक्त वो क्या करेंगे। और बहुत से ऐसे केसेस भी देखने में आए कि उन्होंने फिर 20 साल बाद जब वो नहीं उस तरह से सक्सेसफुल हो पाए, उस जगह पे सेट नहीं हो पाए, तो उन्होंने फिर अपना करियर चेंज किया। जी, तो यहाँ पे बड़ा प्रॉब्लम आ जाती है। तो उसके लिए बस मैं अपने यूथ को यही कहूँगी कि आप काम करें, ठीक है, और अपना कोई और बिजनेस भी रखें, क्योंकि यहाँ पे ये हकीकत है, तल्ख हकीकत है। मैं बहुत मतलब दिल पे पत्थर रख के ये बात बोल रही हूँ, लेकिन ये है। हाँ, ऐसा है। अच्छा, वहीं जहाँ ऐसा है वहीं पे सना साहिबा थोड़ा सा मैं इस चीज़ को भी कोट करना चाहूँगी। वहीं पे हमारे ऐसे भी लोग हमें नज़र आए जो हमने देखे, जहाँ हमें उस हकीकत की, जिस हकीकत की आप बात कर रही हैं, वो वाले लोग नज़र आए। वहीं हमारे पास वो लोग भी नज़र आए जिन्होंने अपने इस प्रोफेशन को अपना कंप्लीट करियर समझा और उनको इस प्रोफेशन ने बहुत कुछ दिया भी। तो आई गेस यहाँ पे भी बाकी तमाम प्रोफेशंस की तरह एक थिन लाइन है जिसको हम समझ नहीं पाते कि कहाँ आपको स्टेप इन करना है और कहाँ आपको स्टेप आउट करना है। हम उस लाइन के बीच में कभी राइट कभी लेफ्ट हो रहे होते हैं। अगर हमें वो लाइन और उसका डिफरेंस पता चल जाए तो शायद जी हमें शायद ये सारी चीज़ें ना फेस करनी पड़े जो आप आज हमारी यूथ फेस कर रही है। तहाँ जी तरफ़ अचणु चाहिए मई तहाँ का ॼाणणु चाहींदमि हिकु ॿी शइ जेका ॾाढी कॉमनली असांखे नज़र अचे पई, जीअं तमामु ॿिया मसाइल असांजी यूथ जा नज़र अचनि पिया। उअं ई जॾहिं मां पंहिंजे अॼोके ॿार ते नज़र विझां थी, तव्हां चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी सां तव्हां तालुक़ु रखो था, मां थोरो सो चाइल्ड अब्यूज़ ते बि ॻाल्हाइणु चाहियां थी। असां वटि उहो बि ॾाढो कॉमनली थी रहियो आहे। ऐं माज़रत सां पर जेके असांजा सो कॉल्ड नाला आहिनि, स्ट्रॉन्ग नाला जंहिंखे असां चवंदा आहियूं, जॾहिं उन्हनि जी तरफ़ उहो चाइल्ड अब्यूज़ अचे थो त उनजो कानून कुझु डिफरेंट थी वञे थो, ऐं जेॾीमहिल आम माण्हू जी तरफ़ अचे थो उनजो कानून कुझु डिफरेंट आहे। छा असां वटि पाकिस्तानी कानून फाइनेंशियल असांजो स्ट्रॉन्ग माण्हू जे लाइ अलॻि आहे, फाइनेंशियली जेको स्ट्रॉन्ग आहे ऐं जेको फाइनेंशियली स्ट्रॉन्ग न आहे उनजे लाइ छा अलॻि आहे? बिल्कुलु बि ईअं कोन्हे। कानून जॾहिं ठाहियो वेंदो आहे कंहिंखे कंहिं फ़र्द खे साम्हूं रखी करे कोन ठाहियो वेंदो आहे, उहो इज्तमाही तौर ते सभिनी माण्हुनि जे लाइ ठाहियो वेंदो आहे। इहा तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे त किथे न किथे को न को अहिड़ो कानून बि ठाहियो वेंदो आहे जेको स्पेसिफिकली कंहिं माण्हू जे लाइ ठाहियो वेंदो आहे। अहिड़ो तव्हां सियासी माहौल में थी सघे थो पियो, सियासी अहिड़ा फ़ैसिला हूंदा आहिनि जंहिंमें अहिड़ो कानून ठाहियो वेंदो आहे पंहिंजे ज़ाती मक़ासिद हासिल करण जे लाइ। पर जेको कानून
ओवरऑल क्रिमिनल कानून हूंदो आहे उहो कंहिं हिकिड़े माण्हू खे स्पेसिफाई कोन कयो वेंदो आहे। हा, बाक़ी ईअं कोन्हे जो केरु माण्हू जेको आहे इहो सम्झे त क़त्ल जो जवाबदार बि बाइज़त बरी थी सघे थो। इनमें कसूर कानून जो कोन्हे, इनमें कसूर जेके लेकुनाज़ हूंदा आहिनि, जेके कमियूं हूंदियूं आहिनि असांजे केस जे इंदिराज में, असां जेके जेके ग़लतियूं करे वेंदा आहियूं। मां नंढड़ा मिसाल ॾियां तव्हांखे। हिकिड़ो माण्हू आहे उहो वञी करे कंहिं माण्हू क़त्ल थी वियो ऐं उन माण्हू अची करे FIR कटाइण जे लाइ आयो। हाणे उन खे इहा ई ख़बर आहे त मुंहिंजे माण्हू खे क़त्ल करण वारो हिकिड़ो ई माण्हू आहे, सही, पर उहो पंहिंजी ज़ाती रंजिश ऐं दुश्मनी कढण जे लाइ उहो चवंदो आहे त इन्हनि जा जेके ख़ासि ख़ासि माण्हू आहिनि उन्हनि जा बि नाला हिन में ऐड करो। हाणे पहिरीं असांजी शुरूआत जेकी FIR जी थी वई, इते ई असां ग़लती कईसूं त असां असली जवाबदार सां गॾु 4 ॼणा उहे जिन्हनि जो को कसूर बि कोन हो, जिन्हनि ठीकु आहे बच खणी ॾिनी हूंदी, पर असां खणी चऊं साईं 5 ॼणा हुया, 5 ॼणनि अची करे फायरिंग कई ऐं माण्हू मरी वियो। ही नाला हुआ, पर हक़ीक़त में जॾहिं उहा इन्वेस्टिगेशन थींदी आहे पोइ छा थींदो आहे, उहे 4 जेके ॿिया नाला हूंदा आहिनि उन्हनि जो मुख़्तलिफ़ एविडेंसिस अची वेंदा आहिनि त ड्यूरिंग जेको आहे इंसिडेंट जे टाइम ते मुंहिंजी CDR मां उन वक़्तु मुल्क खां ॿाहिरि हुयुसि, मां उन महिल जेको आहे हिन हाई ऑफिशियल सां वेठो हुउसि, या हिते CCTV हुई मां उन में वेठो हुयुसि। पहिरीं ग़लती हिन में अची वई। ॿियो, हमेशह डिले कंदा आहिनि FIR में। जॾहिं बि FIR में डिले थींदो आहे त इहो डिले करण जी वजह कोन बयानु कंदा आहिनि त असां छो डिले कई आहे। माण्हू लिखंदा आहिनि साईं हाणे मां अची करे पहुतो आहियां, हिन नमूने पहुतो आहियां ऐं अची करे FIR करायां थो। पोइ उनमें पंहिंजा आई विटनेसिस जेके आहिनि न उहे माण्हू इनमें शो कराईंदा आहिनि जेके मौक़े ते मौजूदु कोन हूंदा आहिनि। इहे जेके कमियूं हूंदियूं आहिनि केसिस में, हाणे छा थींदो आहे, डेड बॉडी पहुती वञी मेडिकल जे लाइ ऐं उते जेकॾहिं कंहिं माण्हू जूं अखियूं खुलियल ई रहिजी वियूं, छो जो बॉडी सुकड़जणु शुरू थी वेंदी आहे ऐं जेकॾहिं कंहिंजूं अखियूं खुलियल आहिनि त उहो पूरो जेको मेडिकल में हिकिड़ो डिटेल्स लिखी छॾींदा आहिनि त बाबा हिन जी बॉडी असां वटि हेतिरा घंटा बाद में पहुती ऐं जेको आहे उन जी सुकड़ियल हुई, अखियूं आख़िर ताईं खुलियल रहियूं। जेकॾहिं आई विटनेस पंहिंजो ज़ाती अज़ीज़ हूंदो आहे त जॾहिं माण्हू डेड बॉडी मरी वेंदी आहे त उनखां पोइ ऑटोमेटिकली उन जूं अखियूं बंदि कंदा आहिनि। त हिकिड़ो यानी कि हिकिड़ो प्रेसिडेंट मिली वेंदो आहे, उन खे हिकिड़ो डिफेंस मिली वेंदो आहे अपोज़िट पार्टी खे, त साईं हिननि चयो आहे त असां आई विटनेस हुयासीं उन महिल, जॾहिं त मेडिकल जे लाइ जेको आहे इहा ॻाल्हि अचे थी पई, डॉक्टर लिखे थो पियो त 5 कलाक डेड बॉडी पुराणी हुई। इहे मुख़्तलिफ़ वजूहात ॾिसी जॾहिं केस में इहे जेके बि कमियूं अची वेंदियूं आहिनि त पोइ का बि हिकिड़ो बेनिफिट जेको डाउट जो आहे उहो हमेशह जवाबदार खे फ़ाइदो ॾींदो आहे। सही। हाणे अचूं तव्हां जेको सवाल कयो त जेके चाइल्ड अब्यूज़ ते असां वटि जेके आहिनि न ग़रीब ऐं अमीर जो फ़र्क़ु। हाणे चाइल्ड अब्यूज़ ते जॾहिं बि मामिलो थियो आहे, हाणे सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी जे हिसाब सां असां त इन जे लाइ हिकिड़ा वॾा सेमिनार्स कराया ऐं मुख़्तलिफ़ अवेयरनेसिस जे लाइ जेको आहे स्कूलनि में उहो साॻी ॻाल्हि पंहिंजी वरी वापसि ईंदी आहे त पेरेंट्स पंहिंजा जेके आहिनि न इहा अवेयरनेस ॿारनि खे ॾियनि त बैड टच छा आहे, गुड टच छा आहे, ऐं ॿारनि खे जेको आहे केरु तव्हां सां खिली ॻाल्हाए थो त कंहिंसां मिलणो आहे, कंहिंसां वेहणो आहे। असां जेको आहे इवन दो पंहिंजे कज़न्स सां पंहिंजे ॿारनि खे वेरी क्लोज़ करे छॾींदा आहियूं। इवन दो असांखे इस्लामी तालीमात जे हिसाब सां बि हिकिड़ियूं रेस्ट्रिक्शन्स आहिनि, ॿार खे कहिड़ी उमिरि खां पोइ भले भेण भाउ आहिनि उन्हनि जो बि बेड अलॻि करे छॾिणो आहे। इहे शयूं असां कॾहिं बि ॿारनि में इहा अवेयरनेस ॾियूं कोन था। असां छो नथा अवेयरनेस ॾियूं, न ही ॿार जी उमिरि न आहे, इन में इहा शइ नथा ॾियूं, इहे जेको आहे ॻाल्हियूं फ़िलहालु न आहिनि ॿुधणियूं, न, पर अॼु जो दौरु जेको एॾो फास्ट थी वियो आहे, इहे शयूं अवेयरनेस असांखे पाण ॾियणियूं आहिनि। जॾहिं पाण न ॾींदासीं त पोइ ॿार खे इहे नुक़सानात थींदा। ऐं पोइ छा थींदो आहे, हाणे जॾहिं चाइल्ड अब्यूज़ वारो जीअं मैटर अची वञे थो पियो, उनमें बि इहे साॻा लिकोनास थियनि था पिया, कमियूं थी थियूं वञनि पियूं, FIR जो इंदिराज अहिड़े नमूने थिए थो पियो, उनमें ॻाल्हियूं अहिड़ियूं लिखनि था पिया जेके ॻाल्हियूं कोर्ट खे त जज खे त फ़ैसिलो उन्हनि फैक्ट्स एंड फाइंडिंग्स मूं कढणो आहे न। हाणे उनमें ईअं त कोन्हे जो मीडिया खे या कंहिं ॿिए खे ॾिसी करे चए यार ॾाढो हाई लेवल जो मैटर थी वियो आहे, हाणे लिहाज़ा मूंखे हिनखे हैंग करिणो आहे। उन में फैक्ट्स एंड फाइंडिंग्स ॾिठियूं वेंदियूं आहिनि। पोइ कई दफ़ा माण्हू छा कंदा आहिनि, ज़बरदस्ती FIR कटाइण जे लाइ जेको आहे रोड ब्लॉक करे वेंदा आहिनि ऐं पोइ उनमें इहे हवाला ॾिना वेंदा आहिनि। हा, ॾाढे माण्हू जे लाइ 2-3 ॻाल्हियूं ज़रूरु थी सघनि थियूं। FIR डिले थी वेंदी, FIR में पुलिस वारनि FIR इंदिराज करण जे दौरान हुननि खां कंप्लेनेंट खां कोई अहिड़ियूं ग़लति इंदिराज कराए वेंदा
हा हाणे इन में कसूर कानून जो किथे कोन थो पियो अचे, पर पोइ पाण चवंदा आहियूं साईं ॾाढे जो कानून ॿियो आहे, ग़रीब जो कानून ॿियो आहे। हक़ीक़त में ईअं कोन्हे। हक़ीक़त में उनमें पोइ जॾहिं प्रोसीड कयो वेंदो आहे पोइ भला उन खे इहे शइ जी अपील करण जो बि त अख़्तियार आहे न। इहो अख़्तियार ॾिनो वियो आहे, पहिरियों ट्रायल कोर्ट आहे, पोइ हाई कोर्ट आहे, पोइ सुप्रीम कोर्ट आहे। ऐं अहिड़े नमूने पोइ ॾाढे ऐं हिन जी ॻाल्हि न, ॾाढा कई तव्हां ॾिठा हूंदा मीडिया जे ज़रिए, कई ॾाढा जेके आहिनि न उन्हनि खे कानून जे कटहरे में आंदो वियो आहे ऐं को मसइलो कोन्हे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, ये असां उन्हनि ॾाढनि खे त कानून जे कटहरे में आंदो आहे, पर हिकिड़ो वरी दौर असांजो इहो बि आहे, या हिकिड़ो साइड जेको आहे उहो मुल्क जो इहो बि आहे जंहिंमें ॾाढनि जो ई पंहिंजो कानून हलंदो आहे। सो उन खे बि मुंहिंजे ख़्याल में कंट्रोल करण जी ॾाढो ज़रूरत आहे। त ऐं जेको थी बि रहियो आहे, ईअं न आहे त न थी रहियो आहे, पहिरियों ज़माने में कुझु घणो ई हूंदो, पर हाणे काफ़ी हद ताईं कंट्रोल थी बि वियो आहे। सो जेके माण्हू ॾाढनि जो कानून जेको आहे उहो फॉलो करे हलंदा आहिनि, त पोइ उहे बि मुंहिंजे ख़्याल में इन्हनि डिलेज़ जा ऐं इन्हनि डिफरेंट हिकु कानून जी शक्ल जा शिकार थी रहिया हूंदा आहिनि। ख़ैर जी, इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं जेके कानून जे हवाले सां थी रहियूं हूंदियूं आहिनि, काफ़ी अहिड़ा मिथ्स हूंदा आहिनि जेके कानून जे हवाले सां असांजे ज़हननि में हूंदा आहिनि या विधा वेंदा आहिनि, जिन खे मूंखे लॻे थो वक़्तनि फ़वक़्तनि क्लियर करणु ॾाढो ज़रूरी आहे। बिकॉज़ जेसि ताईं तव्हां पंहिंजे आम माण्हू खे इहा श्योरिटी न ॾींदो त कानून तव्हां सां गॾु आहे, या तव्हांजे आम माण्हू जो जेको ट्रस्ट आहे उहो कानून ते न वधंदो, तेसि ताईं मुंहिंजे ख़्याल में इहे जेके लिकियल ढकियल जेके केसिस असांखे बाद में वञी किथे को एक्सट्रीम लेवल ते वञी नज़र था अचनि, तेसि ताईं शायदि उहे कॉमनली असांखे नज़र न ईंदा। सो कानून ते जेसि ताईं इंसानु चवंदा आहिनि त कंहिं बि, जॾहिं तव्हां ॿार जी बि ॻाल्हि कयो, उन ॿार ते जे तव्हां ट्रस्ट कंदा आहियो त उहो वधीक सुठो परफॉर्म कंदो आहे। सो हर इदारो जंहिं ते तव्हां ट्रस्ट कयो था उहो हिकु ॾींहुं तव्हांखे डिलीवर ज़रूरु करे रहियो हूंदो आहे, जंहिंजा असांखे असरात अल्हम्दुलिल्लाह नज़र अचणु शुरू थी विया आहिनि। अच्छा जी, उन सां गॾो गॾु प्रोग्राम जो टाइम बि ख़तमु थी वियो आहे, अॼोके एपिसोड जो टाइम ख़तमु थी वियो आहे। ॻाल्हियूं खोड़ सारियूं हुयूं जेके असांखे शामिलु करणियूं हुयूं, पर कॾहिं कॾहिं ॻाल्हियूं घणियूं थी वेंदियूं आहिनि ऐं वक़्तु जेको आहे उहो खुटी वेंदो आहे। ही उहे टॉपिक्स आहिनि जिन जे लाइ शायदि अञा मज़ीद इलाही सारो वक़्तु खपे ॻाल्हाइण जे लाइ। त इंशाअल्लाह कंहिं ॾींहुं वराए सां अहिड़ा के शोज़ प्लान कंदासीं जिन में मज़ीद असां इन्हनि ते तबसरा करे सघूं, मज़ीद इन जे बारे में ॻाल्हाए सघूं ऐं मज़ीद अवेयरनेस तव्हां ताईं पहुचाए सघूं। थैंक यू सो मच अज़ीज़ साहब, तव्हांजो वक़्तु असांजे लाइ कढण जे लाइ, असांजे प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ वॾी महिरबानी तव्हांजी। सना साहिबा, आपका भी बड़ा शुक्रिया, आप अपना कीमती वक्त निकाल के हमारे प्रोग्राम में आई, हमारे व्यूअर्स तक बहुत शुक्रिया आपका। आखिर में जी हाशिम भाई जो असां आवाज़ शामिल करे रहिया आहियूं ऐं कुझु छो त क्योंकि दिल है पाकिस्तानी, त पाकिस्तान जो जेको ही महीनो आहे ख़ूबसूरत पाकिस्तान जी आज़ादी जो, इहो तव्हां ई मां अल्हम्दुलिल्लाह जंहिं महीने में असां हली रहिया आहियूं, सेलिब्रेट करे रहिया आहियूं, उन ई हवाले सां कुझु हाशिम भाई असां शामिल करे रहिया आहियूं। ऐं तव्हां सां मुलाक़ात वरी सां इंशाअल्लाह हिकु ॿिए अहिड़े ॾींहं में हूंदी जेको अगेन पाकिस्तान जो ॾींहुं हूंदो, बिकॉज़ मूंखे लॻे थो 365 डेज़ जेके आहिनि उहे तमामु पाकिस्तान जा ई ॾींहं आहिनि। हा, असां हिकु ॾींहुं ज़रूरु मखसूस कयो आहे उनखे आज़ादी खे सेलिब्रेट करण जे लाइ, पर हर ॾींहुं पाकिस्तान जो आहे, हर ॾींहुं असांजो आहे, हर ॾींहुं पंहिंजो आहे। मुलाक़ात थींदी वराए सां, तेसिताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ जी हाशिम भाई। सोनी धरती अल्लाह रखे, कदम कदम आबाद, कदम कदम आबाद। सोहनी धरती, सोहनी धरती अल्लाह रखे, कदम कदम आबाद, कदम कदम आबाद तुझे, कदम कदम आबाद तुझे। सोहनी धरती अल्लाह रखे। तेरा हर एक जर्रा हमको अपनी जान से प्यारा, तेरा हर एक जर्रा हमको अपनी जान से प्यारा। तेरे दम से शान हमारी, तुझसे नाम हमारा।
बाकी जब तक है ये दुनिया बाकी, हम देखे आजाद, हम देखे आजाद तुझे, हम देखे आजाद तुझे। सोहनी धरती अल्लाह रखे। तेरी सज धज पे हम वारी 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 जाएं, तेरी सज धज पे हम वारी 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 जाएं। आने वाली नस्लें तेरी अजमत के गुन गाएं। जब तक है ये दुनिया बाकी, जब तक है ये दुनिया बाकी, हम देखें आजाद, हम देखें आजाद तुझे, हम देखें आजाद तुझे। सोहनी धरती अल्लाह रखे, कदम कदम आबाद, कदम कदम आबाद तुझे, कदम कदम आबाद तुझे। धड़कन धड़कन प्यार है तेरा, कदम कदम पर गीत रे। धड़कन धड़कन प्यार है तेरा, कदम कदम पर गीत रे। बस्ती बस्ती तेरा चर्चा, नगर नगर पर मीत रे। जब तक है ये दुनिया बाकी, जब तक है ये दुनिया बाकी, हम देखें आजाद, हम देखें आजाद तुझे, हम देखें आजाद तुझे। सोहनी धरती अल्लाह रखे, कदम कदम आबाद, कदम कदम आबाद तुझे।